की जय। श्री भागवत भगवान की जय। भगवान वेद व्यास महाराज की जय। साईनाथ महाराज की जय। लखन सिया राम भरत शत्रुघ्न श्री हनुमान जी महाराज की जय। ओम सर्व श्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान जी साईनाथ महाराज भक्त और भगवान की जय जय जय। श्री राधे नमः पार्वती पतये हर 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 आयो लाल कयो झूले। ओम गणपतिर्विघ्नराजो लंबतुंडो गजानन देमातुरस्य हिरम्बेकदन्तो गणाधिपः विनायकश्चारुकर्ण पशुपालो भवात्मजः। ओम ऐं ह्रीं श्री सरस्वत्यै नमः। ओम ऐं ह्रीं श्री सरस्वत्यै नमः। जी सो चंदा उगवे सूरज चढ़े हजार इति चानन हो दिया गुर बिन घोर अंधार। ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुख शमन तम नमामि हरिं परम। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्नाम वपुएक इनके पद वंदन किए नाशे विघ्न अनेक। बोलो वृंदावन बिहारी नाथ लक्ष्मी नारायण भगवान की जय जय राधे श्याम 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 जय जय राधे श्याम। श्री राधा रासेश्वरी कृष्ण मंत्राधिदेवता सर्वाद्या रम्या रमा आशीष गोपी मंडल पूजता। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। वृंदाराध्या सर्ववंद्या वृंदावन विहारिणी गंधर्वा हि राधिका आरम्या हि रुक्मणी। जय
सत्या सत्य परा सत्य भामा गोपी श्री कृष्ण वल्लभा वृषभानुसुता परमेश्वरी मूल प्रकृति है ईश्वरी। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। पूर्णा परात पर परा पूर्ण चंद्र निभानना भुक्ति मुक्ति प्रदाहे भव व्याधि विनाशिनी। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय सीताराम, 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 जय जय सीताराम। जय जय राधे श्याम, 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 जय जय राधे श्याम। बोलो राधावर कृष्ण कृष्ण चंद्र चंद्र की की जय, कार्तिक महोत्सव की की जय, सद्गुरुदेव भगवान मन की की जय। ओम नमो भगवते वासुदेवा। ॐ नमो भगवते वासुदेवाय। 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 बोल वृंदावन बिहारी हरि लाल। लाल की जय। सतभामा को हरि कहे बात युद्ध की सोए। जिम दैतन स्यों शिव लड़े कथा सु आगे होए। सियापत राम रामचंद्र की जय। उमापत महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की। जय। भगवान श्याम सुंदर श्री कृष्णचंद महाराज माता सत्यभामा की चौंता कि हाणे अगति कथा श्रवण कर महादेव भोलेनाथ भगवान
ऐं जलंधर जे युद्ध जे। राहु गयो फिर नृपत पे, कही बात समझाए। हम कौं ऐसी विधि भई, सुनहो जलंधर राय। राहु वापस आयो पंहिंजे राजा जलंधर वटि ऐं पूरो समाचार अची करे ॿुधाई। कल तव्हां श्रवण कयो कि राहु संदेश खणी आयो भगवान शिव शंकर वटि, ऐं शिव भगवान कीरत मुखी प्रकट कया। वरी राहुअ खे क्षमा कयो, कीरत मुखीअ परीक्षा ॾिनी, पंहिंजे ई शरीर खे ग्रहण कयो। भगवान उनखे वरदान ॾिनो। शिवजीअ खां पहिरियों भाई उनजो वंदन थिए, आराधन थिए। शिवजी कृपा कंदा आहिनि, अमर पद ॾींदा आहिनि। अॼु राहु वापसि आयो, जलंधर खे पूरी ॻाल्हि चई ॿुधाई। शंख बजायो क्रोध करे, सुनी बात जब राय। युद्ध करो मैं रुद्र सिंह, योद्धा लिए बुलाए। जलंधर जॾहिं ॿुधो कि शिव भगवान चए थई तोखे हिकु रस्तो पतो कोन्हे यमपुर जो, उहो असां तोखे ॾेखारींदासीं। क्रोध अची वियो। क्रोध छो आयो? अभिमान हो भीतर। जंहिंजे अंदरि अहंकार हूंदो आहे न साध संगत जी, उनखे क्रोध फोकट में मिलंदो आहे। अभिमानी माण्हूअ खे क्रोध थोड़ी थोड़ी ॻाल्हि में अची वेंदो अथव। थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते उनखे गुस्सो अची वेंदो आहे। अब वॾी ॻाल्हि आहे कि अभिमान जेसि ताईं अंदरि हूंदो आहे त ज्ञान न हूंदो आहे, विवेक बि हली वेंदो आहे। इहो सभु हिसाब किताब ठहियल आहे। अभिमान जंहिंजे अंदरि हूंदो त ज्ञान न हूंदो, ज्ञान जो अभिमान ई हूंदो। वो केतिरा बि किताब पढ़ी वठे, अगरि बार बार गुस्सो थो अचे त सम्झो भीतर अभिमान आहे। ऐं अकारण गुस्सो, गुस्सो बि ज़रूरी आहे। राम जी बि त गुस्सो कयो रावण ते, अहिड़ो मर्यादित धर्म सम्मत गुस्सो, उहो अभिमान न आहे। लेकिन अकारण गुस्सो करणु त भीतर अहंकार आहे। और जेके अहंकार आहे उनखे सुठा सुठा माण्हू सलाह बि न ॾेई सघंदा आहिनि, उनजे साम्हूं ॻाल्हाए बि न सघंदा कि भैया थोरो सो ॿुधाएसि त हे त गुस्सो थो करे पियो। चओ हरे कृष्ण। या ॾाढी ख़तरनाक अवस्था आहे। इन करे अभिमान खां बचणु खपे। ॾाढो भयंकर रोग आहे अभिमान। गुस्सो बि अची वञे, क्रोध बि अची वञे, वीचारा पंहिंजा माण्हू साथ छॾे छॾनि। जलंधर खे अभिमान हो त हस्ती देख भरम ते भोला। हस्ती यानी पंहिंजो राजसी ठाठ बाट ॾिसी टिनी लोकनि जो मालिक बणिजी वियो मां। इन भरम में भुलिजी वियो शिव भगवान आहिनि, श्री भगवान न ॼाणियो। भुलिजी वियो कि आशुतोष महादेव आहिनि, हे त मुंहिंजा बि पीर। आख़िर जलंधर प्रकट काथों थियो? शिव भगवान जे ई अग्नि तत्व में प्रकट थियो। हकीकत में त माता पार्वती हुनजी माता ई थी, वो त जगत जननी आहे, सॼे टिनी लोकनि जी माता आहे। जलंधर जी त विशिष्ट माता ई थी न। शिव भगवान में प्रकट थियो, शिव जी पिता थिया। लेकिन विवेक का थिया, ज्ञान का थिया, बुद्धि का थिया? छो जो अहंकार आहे। हरे राम हरे कृष्ण। सकल साज युद्ध का नृप कीन, देवता असुर संग सब लीन। तुरंत शंख वजाई, गुस्से में भरजी वियो। हलो देवताओं दैतो सब हलो, भयंकर युद्ध थींदी। हरे राम। श्री विष्णु को संग चलायो, चली अनीरव मंडल छायो। भगवान नारायण खे बि गॾु वरितई। प्रभु तव्हां बि हाणे हलो, समय अची वियो आहे। हाणे मुरली वॼाइण जो समय न आहे, सुदर्शन चक्र हलाइण जो समय आहे। चओ जय श्री कृष्ण। शुक्राचार्य को संग है लीनो, चढ़ रथ आप पयाना कीनो। सभिनि खां पहिरियों त शुक्राचार्य महाराज खे विहारी। छाजे करे? छो जो उहे त मुर्दनि खे जिंदा कंदा आहिनि। संजीवनी विद्या उन्हनि वटि आहे, उन्हनि खे विद्या यादि आहे न। उन्हनि खे पहिरियों विहारी। बाबा तव्हां पहिरियों हलो। चओ हरे राम। सुगन राह में भले न होई, सिर ते मुकुट किरियो धर सोई। गर्दब दाहन करत पुकारे,
मद वस किसे नाहे विचारे। हरे राम। जी जलंधर यात्रा शुरू कई सभिनि खां पहिरियों अपशगुन मुकुट किरी पियो। थोरो सो अॻिते हलियो, गधा पुकारता कनि, चिल्लाए रहनि, लेकिन जलंधर परवाह नथो करे। उअं ई जीअं रावण परवाह न कई। ये शगुन वैदिक अथव, ये जुड़ियल आहिनि असांजे सूचना सां। माता सीता जॾहिं बाग में वही भवानी माता जी पूजा करण लगी त लिखियल आहे वाम अंग फरकन लगे। माता सीता जा खबा अंग फड़कनि था, जीअं खबी अख फड़कंदी आहे, त माताउनि जा स्त्रियुनि जा खबा अंग फड़कनि त शुभ सूचना, सजा अशुभ। भावरनि जा पुरुष जातीअ जा सजा अंग फड़कनि त शुभ सूचना आहे, खबा अशुभ। त ये वैदिक सूचनाऊं प्राकृतिक असांखे मिलंदियूं, लेकिन जलंधर परवाह नथो करे। अभिमान में बुद्धि भ्रष्ट थी वेंदी आहे। कई कोट बलवान चलाए, पृथ्वी को थर हर कंपाए। कई करोड़े बलवान शूरवीर हली रहन, धरती कांपे रही आहे। शुंभ निशुंभ आकाश पर, चले असुर दल सोर। शुंभ निशुंभ सेना वठी करे आकाश जे मार्ग मों हलिया। ये भारत में असां वटि बि सभिनि वटि थींदो आहे न भाई, नेवी अलॻि, आर्मी अलॻि। त तव्हांजा जेके हवाई जहाजनि में रॉकेट में चढ़ी वेंदा, हमिलो कंदा, पाणीअ जी सेना अलॻि हूंदी आहे जेकी हलंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। त अहिड़ी तरह सां जलंधर वटि आकाश मार्ग मों हिकिड़ी सेना अञा आहे जेकी देवताउनि दैतनि वटि हूंदी आहे, उहा असां वटि न आहे। उहा धरतीअ जे अंदरि बि हलंदा आहिनि। हरे राम। पाणीअ में त हलंदा ई न, धरतीअ जे अंदरि बि घुसी करे पहुची वेंदा आहिनि। अहिड़ा अहिड़ा वीर वेठा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। जिम सावन घन गरजहि, उठी सुमग मह धूर। सूक्ष्म रूप देवता भय, दुर्सेना कर शिव पय गए। बरसात में जीअं पाणी किरंदो आहे, तीअं अहिड़ी धूल उॾामी, यानी कल्पना कयो त घणा उते सैनिक हूंदा, घणा दैत हूंदा ऐं घणा देवता बि हुया। चओ हरे राम। देवताउनि बुद्धिमानी कई, कुझु सूक्ष्म रूप बणाए करे इहे विद्याऊं उन्हनि वटि आहिनि, यानी उतों गायब थी करे सूक्ष्म रूप में ऐं शिव भगवान वटि हली आया। देखत रुद्र कहो तिन कौ तब, कैसी भीड़ पड़ी तुम कौ अब। सुर्ग त्याग किम हम पै आए, तब असुर शिव कौ कहत सुनाए। हरे राम। शिव भगवान वटि पहुता कैलाश पर्वत ते, भोले बाबा चवनि था, अरे देवताओ तव्हां कीअं भाई कैलाश में आया हो? कोई मुसीबत आई आहे छा तव्हांजे मथां? भीड़ आई आहे छा? छो जो देवताऊं त स्वर्ग में भोग माणींदा आहिनि। तव्हांखे भाई कीअं असांजी यादि आई? राम कथा ॿुधणी अथव, श्री कृष्ण जी कथा ॿुधणी अथव। चओ जय श्री कृष्ण। भयो जलंधर राजा भारी, जा को त्रिभुवन करे जुहारी। हमरा स्वर्ग छीन तिन लीना, श्रीपद देव सकल वस कीना। पूरी कहानी चई ॿुधायूं। चयूं सच था चओ बाबा, वॾी भारी भीड़ आई आहे ऐं तव्हां वटि बि उहा अची रही अथव। हेॾे थोड़ी देर में पहुचण वारी अथव। कहिड़ी भीड़ आहे? महाभारी राजा थियो आहे जलंधर। टई लोक वस कया अथई, देवता दैत सभिनि खे वश में कयो अथई। ऐं ॿुधो, देवताउनि खे बि पाण वटि रखियो अथई। देवताउनि खे देवताउनि जो मालिक श्री नारायण भगवान, उन खे बि पंहिंजे वश में करे रखियो अथई। उहे बि गॾु ई था रहनि, सोम रेसिडेंस में गॾु ई था रहनि। चओ जय श्री कृष्ण। प्रथम युद्ध कीनी भगवान, पुनता को वर की नो दान। अच्छा, भगवान नारायण कीअं था गॾु रहनि? प्रभु दरअसल पहिरियों युद्ध कई भगवान, पोइ बांह पकड़े गले लॻाए छॾियोसि, उन ते राजी थी विया। उहे बि तव्हां वांगुरु आहिनि, भोला भाला, वरदान ॾेई छॾियोसि, हाणे गॾु था रहनि पिया। रमा सहित जो देवता, वसे असुरपुर माहे। ऐसा वर तिह जाचियो, दियो विष्णु जीता है। लक्ष्मी माता सहित सब देवता उते था रहनि। अहिड़ो वरदान भगवान ई ॾिनो आहे।
बोल सतगुरुदेव भगवान बाबा भगत राम साहिब साहिब की देवन को दुख शिव सुन लीनो, तब हरि का आवाहन कीनो। कहो विष्णु को सुन हर राई, यह तुम्हारे मन में क्या आई। युद्ध जलंधर संग तुम कियो, ऐसा दुष्ट मार नहीं लियो। दीनो वर इन क्या व्रत गयो, सुर संग लैता की पुर रहियो। हरे राम। यो समाचार ॿुधी करे भोलेनाथ भगवान नारायण सां संपर्क कयो, भीतर ही भीतर इंटरकॉम आत्मिक कनेक्शन, ऐं चवण लॻा त हे प्रभु, हे वासुदेव, ही कहिड़ी लीला करे रहिया हो तव्हां? अरे तव्हां दैतन सां गॾु था रहो, माता लक्ष्मी थी रहे, देवताऊं बि हिते अची आहिनि, अहिड़ो छा कयो आहे? जलंधर कार्तिक विर्त रखिया कि एकादशी विर्त रखी कि भजन की यज्ञ हवन की कई, छा जो तव्हां उन ते राजी थी वियो? कहे विष्णु सुन रुद्र जी, यह तुमरा सुत होए। लक्ष्मी भ्रात कहा वहीं, सागर उपजा सोए। भगवान नारायण चवनि था, भोले बाबा सही था चओ पिया, अहिड़ी ॻाल्हि न आहे कि एकादशी ऐं कार्तिक कया अथई, पर तव्हांजो ई पुटु अथव, उन सां त हाणे प्रेम करिणो पवंदो न। आ लक्ष्मीअ जो भाइड़ो बि लॻेव, त हाणे फैमिली मेंबर थियो, त हाणे गॾु रहियासीं त कोई उधर्म ई आहे, अधर्म त आहे कोन। चओ जय श्री कृष्ण। हे त फैमिली मेंबर थियो न, तव्हां मूं प्रकट थियो, तव्हांजी संतान। आ समुद्र मूं ई लक्ष्मी माता प्रकट थी आहे, त उन जो भाउ थियो। चओ जय श्री कृष्ण। रमा करी मुह बेनती, इनको मारो नाहे। जन्म्यो जब दद गिर विखे, विधना वर दियो ताहे। इनको अवर न मारही, रुद्र हाथ हत होए। राज करे त्रैलोक का, वचन कहे विधि सोए। हरे राम। और लक्ष्मी जी बि रोके वरितो, इनखे मारजो न, ऐं हिनखे ब्रह्मा जी जो वरदान आहे कि तव्हांजे हथों मरंदो, प्रकट बि तव्हां वटों थिया। भुलिजियो छा भोले बाबा? यादि अथव न राजा इंद्र आयो, जॾहिं वज्र प्रहार कयईं, त्रिनेत्र में अग्नि प्रकट थी, जेकी समुद्र में विधी हुव, हे उहो ई जलंधर अथव, अंदर ॿाहिरि थियो आहे। चओ हरे राम। इस विधि इनको मारियो नाही, तुमरे कर हत होवे ताही। मारन इनका ओदम की जय, पुन शिव कहो विष्णु सुन लीजय। हमरे पास शस्त्र नह कोई, मारन इनका किस विध होई। सकले देव अंश मोह दीजय, लय करते जो शस्त्र कौं दीजय। हरे कृष्ण। हे हरि। जॾहिं भगवान नारायण पूरी ॻाल्हि ॿुधाई, उहो त लीलाऊं भगवान जी, भगवान त सर्वांतर्यामी। तॾहिं शिव भगवान चयो, अच्छा हे उहो ई जलंधर आहे, ठीकु आहे, मां हिनखे मारे त छॾियां, लेकिन मां वटि अहिड़ा अस्त्र शस्त्र आहिनि कोन, छो जो हे कोई मामूली प्राणी न आहे, प्रकट कंहिं थियो आहे, शिव तत्व मूं। मां त भगवान वटि त डमरू वॼाइण वारा, कीर्तन करण वारा नटराज भगवान, त छा कयो वञे? त देवता मिली करे पंहिंजी शक्तिअ जो अंशदान कयो, पंहिंजी शक्तिअ मूं। उन सां जेके अस्त्र ठहंदा, शस्त्र ठहंदा, उन सां मां हिन जो उद्धार कंदुमि। विष्णु आदि जो देवता, दियो तेज सब सोए। लीन रुद्र तब हर खचित, शस्त्र बनाए दोए। भगवान विष्णु आदि सभिनी देवताउनि मिली करे पंहिंजो शक्ति दान कयो, उन शक्तिअ मूं अस्त्र शस्त्र ठहिया, उहे शिव जी ग्रहण कया। अपना तेज बितिस मह पायो, एक सुदर्शन चक्र बनायो। पंहिंजो तेज बि भगवान भोलेनाथ उन में विधो, ऐं सभिनि खां पहिरियों हिकिड़ो सुदर्शन चक्र तैयार कयो। दूसर वज्र तेज देखीनो,
दोनों शस्त्र रुद्र कर लीनो। ऐं ॿियो अस्त्र ठाहियो वज्र, वज्र सां ई प्रहार कयो राजा इंद्र, उन सां ई प्रकट थियो जलंधर। ऐं शिव जी बि वज्र तैयार कयो। ॿई इहे अस्त्र शिव जी धारण कया। हिकिड़ा हूंदा आहिनि अस्त्र, ॿिया हूंदा आहिनि शस्त्र। शस्त्र जेके हूंदा आहिनि उहे खणी करे हलणा पवंदा आहिनि, तलवार थी या जेके बि थींदा आहिनि। पर अस्त्र जेके हूंदा आहिनि उहे सिद्ध हूंदा आहिनि, उहे खणी करे गॾु घुमणा न पवंदा आहिनि। जेॾीमहिल उन जो मंत्र पढ़बो आहे, आवाहन कबो आहे, उहे प्रकट थी वेंदा आहिनि। हा न, कथा ॿुधी आहे न महाभारत में तव्हां, त जेॾीमहिल ब्रह्मास्त्र हलाईंदा आहिनि त उहे ध्यानु कंदा आहिनि, मंत्र उच्चारण कंदा आहिनि, त उहो ब्रह्मास्त्र हथ में प्रकट थी वेंदो आहे। चओ हरे राम। राम जी खे ऋषियुनि संतनि अहिड़ा वरदानी तूणीर ॾिना जंहिंमें तीर रखबा आहिनि, उतां ॾिसण में ईंदा कि 20 तीर पिया आहिनि, 15-20 तीर, पर उहे हज़ारे थी हलायो, लखे हलायो, करोड़े हलायो, पोइ बि उहो तूणीर घटिजंदो न आहे। अक्षय, ये द्रौपदी माता जो अक्षय पात्र हो। ऐं जेसि ताईं माता द्रौपदी भोजन न कंदी तेसि ताईं उन मां भोजन ख़तम ई न थींदो। वो चाहे 100 खाइनि, 1000 खाइनि, लख खाइनि, करोड़ खाइनि, अरब खाइनि, अहिड़ा अहिड़ा सिद्ध शक्तिशाली पदार्थ हुया। कहिड़ी असांजी शक्ति आहे सोचो भक्तीअ में। कथा ॿुधी आहे न तव्हां, दुर्योधन भड़काए करे दुर्वासा महाराज खे मोकिले छॾियो, साओ करे देर सां मोकिलियो, भई ख़बर हुअसि माता द्रौपदी सभिनि खे भोजन कराए पाण दोपहर जो भोजन कंदी आहे, त चयूंसि तव्हां थोरो देर सां वञिजो, मुंहिंजा भाउर पूजा पाठ कंदा आहिनि सुबुह जो, तव्हां देर सां वञिजो। ठीकु आहे भाई। दुर्वासा महाराज अकेला न हलंदा, उन्हनि सां पूरी यूनिवर्सिटी हलंदी, 10,000 चेला हलंदा। दुर्वासा महाराज विया, युधिष्ठिर महाराज स्वागत कयो, ऐं ईंदे ईंदे उहे पुछंदा न हा, उहे इंतज़ारु न कंदा इन्विटेशन जो, भाई मोकिलायो त मां अचां। पुट द्रौपदी, हा बाबा असां सनानु था करे अचूं यमुना जीअ में, पोइ अची करे भोजन कंदासीं। हरे राम। हाणे समय थी वियो, द्रौपदी माता भोजन खणी वरितो। हाणे त रोअण लॻी माता द्रौपदी, अरे हूअं न मरूं हा, हे महाभारत में पापी दुर्योधन सां मुंहिंजा पति बलशाली, लेकिन अॼु संत ब्राह्मण जे शाप में अलाए छा थींदो। भोजन त हिकु माण्हूअ जो बि कोन्हे। चओ हरे राम। विपत्तीअ में विष्णु यादि ईंदा आहिनि। अॼु जेॾीमहिल विपत्ति आई त श्री कृष्ण जी यादि आई। ओहो, अखियूं भरिजी आयूं, श्याम सुंदर भगवान खे पुकारी, तुरंत श्री कृष्ण भगवान जे रथ जी आवाज़ आई, तुरंत भगवान पहुची विया। अब भगवान भी अची करे चवनि था त द्रौपदी मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। द्रौपदी माता चए थी, हे लो, हे ॾिसो, जंहिंजे लाइ सॾु कयो हिननि खे ख़ुदि भोजन था घुरनि। अञा रोअण लॻी, कृष्णा तूं रोए छो थी? केशव तव्हां सर्वांतरयामी आहियो, तव्हां खां कहिड़ी ॻाल्हि लिखियल आहे? हीअ ॻाल्हि आहे। चवनि था न न, ध्यान सां ॾिस, कुझु त तुंहिंजे बर्तन में बचियो हूंदो। न न, पूरो कढी करे मां आख़िरी में भोजन कयो आहे। अरे कृष्णा तूं खणी त अच बर्तन। जॾहिं उहा खणी आई त श्री कृष्ण ॾिठो त हिकु पत्तो उन में बाक़ी हो। भगवान खे ॾिस, आहे न भोजन, हे हिकु पत्तो बि त आख़िर सब्जी आहे, भोजन आहे। उहो खणी करे भगवान पंहिंजे ज़बान ते रखियो ऐं संकल्प कयो भगवान कि टिनी लोकनि में जेके बि प्राणी आहिनि, सुर असुर प्राणी जीव जंतु पशु पक्षी न, ऋषि मुनि देवता ब्राह्मण मनुष्य, सभु प्राणी तृप्त थी वञनि, तृप्त महातृप्त थी वञनि कि 2-3 ॾींहं भोजन ई न करे सघनि, अहिड़ो उन्हनि खे आनंद अची वञे। हे त भगवान संकल्प बि वॾी ॻाल्हि आहे। सृजन करे छॾींदा आहिनि, प्रलय करे छॾींदा आहिनि। जीअं संकल्प कयो, ओड़ी सनानु कंदे कंदे दुर्वासा महाराज 10,000 चेला चपाटी ओघरायूं ॾियणु लॻा। अहिड़ी पई ओघरायूं अचनि, चेला गुरुजीअ खे चवण में ढिजनि। गुरुजी हैरान, हे छा थियो? उहा सती साध्वी पतिव्रता स्त्री, उहा अग्नियमो प्रकट थियल अयोनिजा द्रौपदी, हुनखे 10,000 माण्हुनि जो भोजन चयो आहे। हाणे वयमि भोजन न कयुमि त हुनजी दृष्टिपात सां न आग लॻी वञे। गुरुजी हाणे डिजी डिजी चेला चवण लॻा, अरे छा थियो? चई गुरुजी माफ़ कजो, तव्हां नाराज़ न थिजो त हिकु ॻाल्हि चऊं। अच्छा चओ चओ। गुरुजी पेट भरियल था लॻनि, ईअं डकारियूं थी अचनि पयूं। गुरुजी था चवनि, मूंखे बि त खीरणीअ जी ईअं डकार थी अचे, ईअं थो लॻे कोई बाल्टी भरे ॼण कोई खीरणी पीती आहे। हे गुरुजी होॾे माता द्रौपदी चई, हितो ई चुपचाप 18/4/22 थियो।
होॾे वियो त ऊंदहि थी वेंदो, इतो ई भॼो। गुरु जी दुशाला ऐं कमंडल खणी करे वठी उतो डुक पाती, चेला बि डुकण लॻा। मतां न अची वञे युधिष्ठिर या अर्जुन कोई वठी अचण जे लाइ। चओ हरे राम। इन तरह सां हर जुग जुग भगत पाया, पैज रखंदा आया राम राज। इन करे भगवान जो नालो भक्त वत्सल, भक्त लोक प्रसन्न आत्मा, भक्त तत्पर, भक्तानुकारी, भक्त पराधीन, ये भगवान जा नाला है। हरे कृष्ण। रूप भयानक तिनका होई, करे जलंधर कौ हत सोई। निरख देवता हर खत भये, तिनके दुख सकल मिट गए। महादेव कौ तक रचो, ऐसा ठाट बनाए। जलंधर गिर कैलाश तट, डेरा कीनो आए। हाणे शिव भगवान जी की योजना ठाही भगवान नारायण सां मिली करे त देवता गदगद थी विया कि हा हाणे संतुष्टि थी। हेॾो जलंधर सेना खणी करे अची ऐं कैलाश पर्वत ते पहुतो। चओ हर हर महादेव। गिर को आए जलंधर घेरा, चहूं और ते भयो अंधेरा। जैसे सावन को घन आयो, तैसे गिर कैलाश छायो। नंदी गण और उमा सुत, अवर कारतक जोए। देख कटक दल असुर का, शिव पह आए सोए। हरे राम। जलंधर त अनगिनत सेना वठी आयो, दैत बि देवता बि ईअं घेरे वरितऊं कैलाश पर्वत खे कि रोशनी अचण बंदि थी वई। चओ हरे राम। ओ कोई जेके छोड़ा राक्षस आ, कोई 5-5 6 फुट थोड़ी आ उहे त हिकु हिकु राक्षस पहाड़नि जहिड़ो, त रोशनी काॾों अचे। कोई न वीचारी, कोई धरतीअ ते हलण वारा, कोई हेठों हलण वारा, ईअं घेरे छॾियऊं कि बिल्कुलु ॼण अंधेरो छाइजी वियो ॾींहं में। हेॾे गौरी शंकर भगवान तैयार थिया, गजानंद भगवान बि सशस्त्र तैयार थिया, नंदी महाराज भगवान जा वाहन तैयार थिया, ऐं ॿिया कार्तिक महाराज तैयार थिया। बोलो कार्तिक भगवान की। रोज सवाल पई पुछे संगत त कार्तिक कथा आहे, कार्तिक कथा। कार्तिक महाराज जी त कथा ई न आई। अॼु हाणे कार्तिक महाराज ॿाहिरि निकिता अथव युद्ध करण जे लाइ, ऐं उहे महान बलशाली, महान महान गुणवान, उनजी कथाऊं असां घटि ॿुधियूं, लेकिन देवताउनि जी विशेष तपस्याउनि सां, भक्तीअ सां महाराज कार्तिक प्रकट थिया आहिनि। इन्हनि जो हिकिड़ो नालो अथव स्कंद महाराज। इन्हनि जे नाले ते श्री स्कंद पुराण अथव, जंहिंमें इन्हनि जी विशेष कथाऊं। साध संगत जी, ये श्री कृष्ण कृपा सां ई प्रकट थिया अथव। चओ हरे राम। शिव भगवान जा सुपुत्र आहिनि कि वॾनि वॾनि पापनि खे दैत जेके थिया उन्हनि खे मारण जे लाइ हिकिड़े दैत वरदान वरितो कि मां शिव भगवान जे पुट सां मरां। ऐं ख़बर आहे शिव भगवान त शादी न कई आहे, माता सती सती बणी वई। ओ राम नाम में अखंड समाधि लॻाए वेठा आहिनि। कॾहिं भगवान जी समाधि खुलंदी, कॾहिं अखियूं खोलींदो, कॾहिं इंगेजमेंट थींदी, कॾहिं मैरिज थींदी, कॾहिं कोई उनजो पुटु ईंदो। चओ हरे राम। लेकिन सभु थी वियो समय सां। त इहे अथव श्री कार्तिक महाराज, ये देवताउनि जा मुख्य सेनापति अथव, एॾा बलशाली। ये भीष्म पितामह हुया न, ये कौरवनि जा सेनापति हा, त देवताउनि जा सेनापति कार्तिक महाराज। बोलो श्री कार्तिक भगवान की। वह मुख तीनों सकल गण ले, कहो शिव को जाए। हम लड़े असुर हत करें, आज्ञा तुम्हारी पाए। नंदी जी गणेश भगवान कार्तिक महाराज भोलेनाथ खे चवण लॻा, बाबा तव्हां विश्राम कयो, हाली पहिरियों असां था वञी करे लड़ाई कयूं, असांखे आज्ञा ॾियो। तब दई आज्ञा रुद्र तिनको, करो युद्ध सामान। कई कोट गण तिन शस्त्र पहरे, कहाँ करो बखान। सकल गण एक ठौर हुए कर गए ताकी और। तब भय सन्मुख असुर गण, मारूं बजे दो ठौर। तॾहिं भगवान शिव शंकर आज्ञा ॾिनी,
वीर हलिया, भगवान जा गण हलिया, हेॾो दैत आया, देवताऊं आया, आमने सामने थिया, ॾिसी करे हिकदमि वीर रस छाइजियो ऐं मारू राग हलण लॻा। संगीत में अहिड़ा बि राग आहिनि, ॾिसो तव्हां महसूसु कयो हूंदो ख़ुदि कि जेॾी महिल असां शादी ईंदी आहे त अहिड़ी धुन हलंदी आहे, अहिड़ा राग हलंदा आहिनि, अहिड़ा शब्द हलंदा आहिनि कि पेर पाणी थिरकंदा आहिनि, हा न। कल्ह ॾाढो गायोसीं त अधी बढ़िया ताड़ी पई हलाए जलंधर जे में, त इहे धुन में, इहो संगीत में शक्ति आहे। त अहिड़ी तरह सां अलॻि अलॻि राग थींदा आहिनि, वैरागी राग बि थींदा आहिनि, जंहिंमें चङो भलो माण्हू वीचारो चंचल प्रवृत्ति वारो बि वेही करे वीचारो सिधो थी वञे, ध्यान में हली वञे, खोइजी वञे, शांत थी वञे। हर रस जा राग थींदा आहिनि। मारू राग थींदा आहिनि, अहिड़ा वीर उत्साह सां भरियल कि शरीर जो मोह निकिरी वञे, हिकदमि बहादुर थी वञे, माण्हू मरण मारण लाइ तयार थी वञे, कोई परवाह न आहे, आत्मा अमर आहे, सिर त वैसे ई जीवन त वञणो ई आहे, मां लड़ी करे ऐं पंहिंजो धर्म निभाए करे मरी वेंदुमि, चओ हरे राम, लेकिन पोइ ते न हटंदुमि। ये सब संगीत जी शक्ति हुई, चओ हरे राम। तहाँ भेरी शंख मृदंग दुदम्भ बाजते ऋण माहे, तब सकल गण जो परस पर बहु धीर देवै ताहे। रणभेरी शंख तुफंग अहिड़ा साज हली रहा हा कि ॿुधी करे ई माण्हू बिल्कुलु ईअं खुर खोलण लॻे ऐं युद्ध करण लाइ तयार थिया। छुटे बाण गण असुर को भयो गगन अंधिकार, गरजत सावन में गज मारे सूर अपार। हाणे जो युद्ध आरंभ थी, आकाश शस्त्रनि सां छाइजियो, बाणनि सां छाइजियो, अपार युद्ध लॻी साध संगत जी, भयंकर सेना, वॾो कौतुक नज़र आयो। हिन महिल बि असांजे आर्मीअ में तव्हां ॿुधो हूंदो, बैंड हलंदी आहे हिकिड़ी, उन में उहे राग हलाईंदा आहिनि। कॾहिं टीवीअ में ॾिठो हूंदो आहे न, जॾहिं सेना जो प्रदर्शन थींदो आहे त जोर जोर सां उते बि संगीत हलंदो आहे, बैंड हलंदियूं आहिनि ऐं वॾा वॾा साज हलंदा आहिनि। संगीत जुड़ियल आहे असांजे जीवन सां। चओ जय श्री कृष्ण। हिकु बार मंगली बाई ॾाढो दुखी हुई। मंगली बाईअ खां हुनजे ससु पुछियो, छो भला तूं दुखी टेंशन में थी नज़र अचे? मंगलूराम ॿाहिरि वियो आहे, इन करे चई न उहो त अची वेंदा, राति भर निंड नथी अचे मूंखे। छो निंड नथी अचे? मच्छर वच्छर? चई हिकु बि मच्छर कोन्हे। पोइ छो थी निंड अचे? चई छॾियो अम्मा चवंदे मूंखे शर्म थी अचे। न न ॿुधाए पुट। चई जेसि ताईं मंगलूराम जोर जोर सां खराटा न हणंदा आहिनि, खोंगारा न हणंदा आहिनि, तेसि ताईं निंड ई न ईंदी आहे। चओ हरे कृष्ण। चई अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? चई न अहिड़ी ॻाल्हि आहे। चई मां हणा? चई न हुन जा खराटा अलॻि आहिनि। उन जा खराटा कीअं? ईअं लॻंदो आहे ॼण जंगल में 15 हाथी मिली करे चिंगारे रहिया आहिनि जोर सां। ईअं लॻंदो आहे कि हिकु ट्रक ते 10 ट्रकनि जो सामान रखी करे 100 जी स्पीड सां धीरे धीरे कोई ट्रक खणी वञी रहियो आहे ड्राइवर। अहिड़ी आवाज़ ईंदी आहे न मां, पोइ मूंखे निंड ईंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। छो जो स्वभाव बि त काई शइ आहे, माण्हू आदि थी वेंदो आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हिकु बार हिकिड़नि चोरनि ॾिठो त हिकिड़ो ॾाढो सुठो कलाकार उहो रसीअ ते थो हले पियो, ऐं हिकु रसीअ ते ईअं थो हली वञे कि छा चइजे, हुनजी तारीफ़ कहिड़ी कजे, न आवाज़ अचे न कुझु, त डुक थो पाए वञे रसीअ ते। त उहे चोर हुया भयंकर, उहे वॾी हिकिड़ी उनजी टीम हुई पूरी चोरनि जी। उन्हनि सोचियो कि असां हिनखे अगरि पकड़े वठूं, हिन मां कमु करायूं त बढ़िया असांजो धंधो हलंदो, करोड़नि रुपयनि जी चोरी थी वेंदी, डकैती थी वेंदी। हीउ कमाईंदो घणो आहे? 2-4 रुपया कमाईंदो आहे। ऐं माण्हू ताड़ियूं था वॼाइनि पिया, हेठो डिम 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 लॻाए वेठी आहे हिनजी नंढी सी भेण। ऐं हे जेॾी महिल उहो शो पूरो थियो हुनजो, अरे छोरा तूं घणो कमाईंदो आहे? चई बसि ईअं 200-400 ॾींदा आहिनि माण्हू, जेब में विझंदा आहिनि, 100 जो नोट अंदरि कंदा आहिनि, 10 जो कोई कढंदो आहे, कोई सिक्का उछलींदा आहिनि। ॾींहं में 200-400, अती थी वई त 500। चईसि तोखे अगरि असां 10,000 ॾियूं हिकु ॾींहं जा? पेरनि ते किरी पियो बाबा, पोइ त मां आसमान में रस्सी लटकाए ओॾे हली वेंदुमि सिधो। चई बसि अॼु आराम कर, सुभाणे राति जो तुंहिंजी कलाकारी अथई। चओ जय श्री कृष्ण।
हाणे राति जो वठी हुअसि हिकिड़े वॾे बंगले जे साम्हूं हिकिड़ी रस्सी ॿधऊं खिड़कीअ ते चई बसि हाणे चढ़ इन रस्सीअ ते चढ़ियो हिकदमि ईअं चढ़ी करे त बसि खिड़की खोल बाक़ी सभु असां कमु निपटाए वठंदासीं चई जो थो कयां रस्सीअ ते चढ़ी बीठियो हाणे हेठि इंतज़ारु कनि इशारा कनि अरे हल न चंड्रा वञ न जल्दी उहो हले ई कोन हेॾे होॾे ॾिसी वेठो ई डंडो खणी झूमे अरे तूं वञे छो थो पियो इंतज़ारु पियो करे अरे वञे छो थो पियो चई वञा कीअं हेठि कोई ढोल त हलाए कोन थो पियो ये ढोल चई हेठि मुंहिंजी भेण हलाईंदी आहे न ढोल कोई ढोल हलायो तॾहिं त वञा चई ढोल हिते ढोल हलाईंदासीं पोइ असां बचंदासीं सभु अची वेंदा असांखे पकिड़े वेंदा इहे ढोल बिना मां न हली सघंदोमांव आदत बि काई शइ आहे हेॾी जॾहिं ढोल हलंदा आहिनि तॾहिं त मुंहिंजो ध्यानु होॾे जुड़ंदो आहे जय राम जी की चओ जय श्री कृष्ण आदत बि त काई शइ आहे इन करे संत चवनि था आदत विझी छॾियो ऊठत बैठत सोवत नाम ॾींहं राति उथंदे वेहंदे ॻाल्हाईंदे ॻाल्हाइण खां पहिरियों श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव भोजन खाइण खां पहिरियों गोपाल दामोदर दयाल दुख भंजन पूरन कृपाल वाहन ते वेहण खां पहिरियों श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव भावरो नोटनि जी गड्डी खणण खां पहिरियों ॻणण खां पहिरियों श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कंहिं ते गुस्सो बि कयो चिल्लायो त गुस्सो करण खां पहिरियों श्री कृष्ण हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कंहिंखे चमाट हणी हुजे गुस्सो करणो हुजे त उहो कमु करण खां पहिरियों श्री कृष्ण हरे मुरारी हे नाथ नारायण हा वासुदेव त क्रोध शांतीअ में बदिलजी वेंदो लड़ाई झगड़ो प्रेम में बदिलजी वेंदो इहा ई त आदत आहे इहा आदत विझण में त जन्मे लॻी आहे असांखे हरे राम परस्पर असुर गण युद्ध करही एक गदा ले हाथ सन्मुख लड़ही एक धनुख ले हाथ बहु बाण मारे कछ मरण की संक न हृदय धारे सभु अची करे युद्ध करण लॻा शिव भॻवान चयो तव्हां युद्ध कयो समान युद्ध कयो की धर्म युद्ध कजो बराबरि वारे सां युद्ध कजो भॻवान आहिनि और दैतन में इहो गुण कोन्हे बढ़िया युद्ध लगी जोरदार समान समान योद्धा चूंडे ऐं ठका ठक लड़ाई करण लॻा कोई धनुष खणी कोई गदा खणी तरह तरह जे शस्त्रनि सां युद्ध हलण लॻी पूरो ते बिल्कुलु वातावरण युद्धमय वीर रस सां भरिजी वियो एक गुरज ले हाथ जो शीस देवे कोई गुरज खणी करे कंहिंजो सिर तो लाए वठे गुरज हूंदो तो हीअं गोल हीअं फुटबॉल जहिड़ो लोह जो ठहियल ऐं हुनखे जंजीर बदल हूंदी आहे घुमाए घुमाए करे ठका कंदा आहिनि चओ हरे राम इहे शस्त्र अॼुकल्ह गायब थींदा था वञनि एक परस्पर लड़े जो वज्र लेवे कोई वज्र सां परस्पर लड़ी रहिया आहिनि एक मूसल ले हाथ बहु युद्ध करही कोई मूसल खणी करे आपस में युद्ध था कनि एक भाले ले बहुत जम धरस लड़ही कोई भाला खणी करे हिक ॿिए ते प्रहार करे रहिया आहिनि लंबो लोह जी राड ऐं साम्हूं नुकीलो भाग महाराणा प्रताप जेको खणंदा हुआ उनजी मूर्तीअ में अथव उहो उनखे भालो चइबो आहे चओ जय श्री कृष्ण कोट असुर गण हत भय भयो युद्ध विकराल विधना तब विस्मय भयो होवत पर लय काल चवनि था विधाता बि अचरज में भरिजी आहे ब्रह्मा जी महाराज की अरे अञा समय त न आहे ये प्रलय काॾूं अची वई ये प्रलय थी लॻी पई करोड़े करोड़े राक्षस मरी विया चओ हरि राम कई कोट तह हत भय घायल भय अनेक करोड़े मरिया ऐं अनेक घायल थिया कई रिथी कई सारथी गना न जाय विवेक कई बलशाली रथी सारथी गिनती करण संभव न आहे उठी रुद्र रण में चली चहूं और ते धार जो सावन मह नंदी का दी सत पार नवार सावण में जीअं नदी वहंदी आहे बाढ़ अची वेंदी आहे साध संगत जी कुझु नज़र न ईंदो आहे हाणे तव्हां हिन साल ॾिठो हूंदो
टीवी न्यूज़ चैनल में कारियूं वहंदियूं थी वञनि पियूं, हा न, मकान किरी पिया, अतो पतो ई न आहे, माण्हू छतुनि ते चढ़ी करे वेठा आहिनि। हे त हिकिड़े साल जी, अञा इहा भयंकर न आहे, काई काई अहिड़ी बाढ़ ईंदी आहे कि छा चइजे। केदारनाथ यादि हूंदो तव्हांखे, त अहिड़ी तरह सां हिते खून जी नदी थी वहे, खून जी बाढ़ अची वई आहे, चारों तरफ़ ईअं खून वहंदो थो वञे। चओ हरे राम। बहु सूरत हथ भय कर हाथ पत्र जो गिण लए, पीवत बहु सुख पाए त्रिपति सुजो गिण आए। और जॾहिं खून जी भयंकर बाढ़ वांगुरु नदी वहण लॻी त पोइ वरी जोगड़ियूं प्रकट थियूं, वेताल प्रकट थिया। इहे बि भॻवान अहिड़ा प्राणी ठाहिया आहिनि जेके विशेष परिस्थितियुनि में अची करे रक्तपान कंदा आहिनि। चओ हरे राम। उहे खप्पर भरे भरे खून पीअण लॻा साध संगत जी। हे हरे। बहु गण पड़े तह धाये, बहु असुर देह गिराए, मर गए कोटन कोट घायल पड़े एक चोट। असुर भये हत बहुत शुक्र तब उद्यम कियो, मंत्र सुजीवन पढ़ो जल मुख सबनों के दियो। गण भी कुछ घायल थिया, असुरनि जी त हालत ख़राब थी वई। जॾहिं अहिड़ी दशा थी, चारों तरफ़ लाशूं विछामी वयूं, तॾहिं गुरु शुक्राचार्य महाराज उथिया। चओ हरे राम। हाणे उन्हनि जी ड्यूटी शुरू थी वई, संजीवनी विद्या जे द्वारा उन्हनि खे जीअरो करण जे लाइ। हते असुर सब उठे शस्त्र कर मौतिन लिए, धाय पड़े शिव सैन बहुत जो दे हत किए। संजीवनी मंत्र पढ़ी करे जो छंडो हयो, आयो लाल कयो, सब उथी छोड़ा खड़ा थिया। ये भयंकर आतंकवादी जिन महिल जीअरा थींदा आहिनि त खिली खिली करे जोर सां चओ हरे राम। मरण जो दुख यादि कोन्हे, जीअण जी ख़ुशी आहे। वरी अची करे गुथम गुथा थिया, वरी अची करे भिड़जी विया लड़ाई करण जे लाइ। मुए बहुत ऋण माहि रहो ऋण मह गण को, भाग चले सब तहां जाय शिव स्यों कयो सो। कर पुकार ऐसे कहो गए रुद्र पै सोए, शुक्र जिवावे सबन को असुर मृतक न होए। जेके गण युद्ध करे रहा हा, कई त घायल हा, उहे बचियल जेके गण हा डुकंदा डुकंदा शिव भगवान वटि आया। चवण लॻा प्रभु ही त वॾी विडंबना आहे। छा थियो भाई? चई युद्ध में त ॾाढी वॾी विडंबना आहे। असां पूरी जान लॻाए युद्ध था कयूं, ऐं हुननि जा जेके गुरु बाबा आहिनि उहे ॾाड़ीअ वारा, उहे अची करे उनखे वरी जीअरो था करे छॾनि। असांजी महिनत अजाई हली वई। असां जान जे संकट में फासी करे हुननि पापिन खे मारियो आहे, ऐं गुरु बाबा अचनि था अड़ंग बड़ंग स्वाहा करे उन्हनि खे वरी जीअरो करे था छॾनि, वरी उथी करे लड़नि था। हो त मरंदा ई कोन, त युद्ध ख़तम कीअं थींदी? चओ हरे राम। कोई उपाय कयो बाबा, कुछ उपाय कयो। भृगु सुजीवन मंत्र उचारे, हते असुर सिर माहे उठारे। कछ उपाव शुक्र का कीजय, जिसते शत्रु का दल छीजय। सुनत क्रोध की नो शिवताही, एक स्त्री उपजी मुख माही। दीरग महा भयानक जानो, दोय ताल समझंगा मानो। हरे राम। भोलेनाथ ॿुधी करे गुस्सो कयो ऐं पंहिंजे जटा मां हिकिड़ो वार उखाड़ियो। उन मां हिकिड़ी भयंकर स्त्री प्रकट थी। उहा स्त्री कीअं हुई? विशाल आकार, दैतन जी बि जाइ न आहे। दैत बि उनजे साम्हूं नंढा नंढा गुलड़ा नज़र अचनि। उनजा चरण कीअं हुया, पेर कीअं हुया? चवंदा जेको सभिनि खां वॾो ताल वृक्ष थींदो आहे, उन जेतिरे त उनजा केवल पेर हुया, ताल जे वण जेतिरा। चओ हरे राम। भुजा जो ताल समाने जाकी, नैन जोत अग्नि समता की। पर्वत जैसा शीस बखानो, गिर कंद्रा सम मुख तिह जानो। हरे राम। ओॾाई बलशाली काल जे समान हथ आहे उनजा। मस्तक त ईअं पियो लॻे पहाड़ रखियल आहे, हिकिड़ो पहाड़। ऐं अखियूं
अखियूं त ईअं आग जा भंभट पिया बरनि। चओ हरे राम। ॿारनि जी उपमा कंदा आहिनि न, अखियूं लाडल जियूं त बरनि मशाला। हिते भंभट पिया बरनि अखियुनि में, ऐं मुख कीअं हुयो ॼण कोई गुफ़ा हुई, भई हज़ारे माण्हू हली वञनि बढ़िया। चओ जय श्री कृष्ण। भूरे केस साम अत देही, महाभयानक दृष्टि तेही। वार भूरे रंग जा त शरीर कारे रंग जो, भयानक उन जी काया हुई। वार बिना ब्यूटी पार्लर वञे उन जा बढ़िया भूरे रंग जा हुया। जीअं माताऊं असांजी वञी करे पैसा ख़र्च करे गोल्ड कलर कराईंदा आहियो न, अलॻि सां कलर, ईअं थोरा हिकु हिकु ॿ लट, ईअं विच में हिकिड़ो गुच्छो, ईअं ॿिया सभु कारा, विच में सुनहरी वार, ईअं गोल्ड कलर जा। चओ जय श्री कृष्ण। हा त हुन जा नेचुरल ईअं हा, बिना ब्यूटी पार्लर वे। विच में ईअं लॻंदो आहे हिकिड़ी लटी काॾूं अची वई गोल्ड कलर में, सोचण में सम्झ में न ईंदो आहे। ईअं लॻंदो आहे पुलस्त महाराज जे वंश में कोई रावण ऐं कुंभकर्ण पैदा थिया आहिनि। चओ जय श्री कृष्ण। त सतगुरनि वर्णन कयो आहे त चवनि पिया हुनजा नेचुरल ईअं वार हुया जेके माताऊं कराईंदियूं, उनखे कराइणा न पिया। शरीर कारो ऐं वार हिकदमि बिल्कुलु सुनहरी। चओ जय श्री कृष्ण। स्तन अति कठोर हैं जाके, वज्र समान नख हैं ताके। शरीर अहिड़ो कठोर की कोई टकराए त चकना चूर थी वञे। और नखुन जेके हुया, अरे उहे नखुन ई उन्हनि जा अस्त्र शस्त्र हुया। स्तन लागे गिर गिरे, चली असुर दल माहे। केते भुज स्यों हथ किए, देख कई गिर पाहे। जेॾी महिल उहा अम्मा हलण लॻी त हुनजे टकराइण सां ई जेके वीचारा बीठा दई त अचा ॾिठो कोन, नज़र न वई, जो उन सां टकराइजी आहे त बसि ईअं पियो लॻे जीअं कोई न, ईअं कोई कूओ ट्रक जे हेठों अची वञे। दही त ईअं पिया, ईअं हालत ख़राब थी वई दहीतनि जी। उनजे लाइ त ईअं हो कि जीअं पूड़ी खणी करे ॿ चारि पकोड़ा खणी ठका या भुॻड़ा खणी करे मुंहं में विझ। अहिड़ी भयंकर भगवान शिव उहा प्रकट कई। चओ जय श्री कृष्ण। कृतिया सुता को नाम या कहो आत्म राम। सदगुरु आत्मा राम साहिब जन चवनि था हुनजो नालो आहे कृत्या। कृत्या संस्कृत नालो अथव, इंग्लिश में चओ त क्रिएशन। ॾिसो अंग्रेजी बि संस्कृत मों ई त प्रकट थी आहे। सभिनी भाषाउनि जी माता जननी संस्कृत आहे। आदि देव वाणी, देवता जंहिं भाषा में ॻाल्हाईंदा, त हुनजो नालो कृत्या। अकृत्या उन्हनि सभिनि खे चवंदा आहिनि। भागवत में कथा ईंदी आहे कि षंडमर्क बि शुक्राचार्य महाराज जी संतान। षंडामर्क जेके ॿ गुरु पुत्र हा, उन्हनि बि प्रहलाद महाराज जे लाइ प्रकट कई। उनजो नालो बि कृत्या आहे। कृत्या यानी जेकी पंहिंजे कृत्य, पंहिंजे करणीअ सां प्रकट कई उन्हनि, पंहिंजो क्रिएशन। लेकिन भक्त जे साम्हूं उनजी दाल न करी, सुदर्शन चक्र उनखे जलाए छॾियो। चओ हरे राम। दुर्वासा महाराज प्रकट कई कृत्या अम्बरीश महाराज जे लाइ, भगवान जे सुदर्शन चक्र उनखे बि जलाए छॾियो। ही भगवान उन्हनि सां गॾु हूंदा आहिनि 24 कलाक। लेकिन हीअ कृत्या सतगुणी में शिव भगवान प्रकट कई आहे। हीअ कृत्या अधर्म जे नाश जे लाइ आहे। इन करे एॾी शक्तिशाली कि लखें करोड़े दैत बि मिली करे उनजो सामनो न करे सघिया। हरे राम। वहु चली दल मोधाए, कई असुर दिए गिराए। वो हलंदे हलंदे बढ़िया संहार पई कंदी वञे, किराईंदी पई वञे दैतन खे। कई आप भक्षण कीन, कई मार नख स्यों दीन। कई भुगड़न वांगुर खाईंदी पई वञे त कई नखुननि सां ई उन्हनि जो उद्धार पई कंदी वञे। तह भयो युद्ध अपार, गनिये न पारावार। अपार युद्ध थी जंहिंजो कोई पारावार कोन्हे। तब रुद्र चौदिस चली, तब कुल सागर हली। चारों तरफ खून जी नदियूं वहण लॻियूं। जो धीर सूरे भले, सो भाग दंदिस चले। वॾा वॾा शूरवीर धीरज धारण वारा बि टिकी न सघिया, भॼी विया जलंधर जा। दैत कायर थी विया अहिड़ी स्थिति ॾिसी करे। हरे राम। सब निरख कायर भय, कछ तुच्छ ऋण में रह गए। कुछ तुच्छ उते युद्ध में बाक़ी रहा।
देखो जलंधर भूपता का भयानक रूप। यो रूप ॾिसी करे भूप यानी राजा जलंधर भी हैरान थियो। निरख जलंधर ताहि को मन मह अति डर पाए। तब मुख को नीचे कियो रहो अधिक विस्माए। हरे राम। जलंधर जो कृत्या खे ॾिठो त लिखियो तो जलंधर भी ढिजियो। केॾो बलशाली, केॾो बहादुर, केॾी उनजी महिमा चई वई आहे। लेकिन कृत्या खे ॾिठई त अखियूं हेठि करे छॾी, मुंहुं हेठि करे छॾी। यही त अहंकार आहे कि जलंधर पाण खे सभु कुझु पियो सम्झे, लेकिन इहो वीचार न कई त जंहिं मूंखे पैदा कयो आहे उहो त मुंहिंजो बि पिता आहे, उन में घणी शक्ति हूंदी। पिता का जन्म कि जाने पूत, चओ हरे राम। इन तरह सां ई इंसान भी भुलिजी वेंदो आहे। थोड़ी सी उपलब्धि पाए, थोड़ो सो धन कमाए, थोड़ो सो यश कमाए, भुलिजी वेंदो आहे कि पालनहार प्रभु परबीन, ॿाहिरि भेख न का हूंदी, कि उहो ॼण वारो त उहो ई आहे, सभु उन जी आहे, मुंहिंजो आहे छा, मां त केवल अभिमान थो कयां पियो। असां बि भुलिजी वेंदा आहियूं, अहंकार में अभिमान अची वेंदो आहे, भगवान खे भुलिजी वेंदा आहियूं। चओ जय श्री कृष्ण। चल कृत्या तहाँ गई एह मन में धारियो। शिवजी ताको ऐसा वचन उचारियो। चाड़ शुक्र को कांधे नबले उड़ गई। निरख गगन मग सुम्भ ताहि सन्मुख भई। हरे राम। भगवान शिव शंकर उनखे सम्झाए छॾियो त कृत्या तोखे असली कमु कहिड़ो करिणो आहे। ये सेना त ठीकु आहे, विच में जेके आया उनजो बेड़ो पार कंदी वञजांइ, पर असली कमु हाणे माता उन अम्मा कृत्या कयो। जेके गुरु बाबा हुया दैतन जा शुक्राचार्य, उनखे खईं हथ में ऐं खणी करे आकाश मार्ग में उॾामी वई। लेकिन उते बि भयंकर शुंभ जेको हुयो, शुंभ निशुंभ जंहिंजो तव्हां नालो ॿुधो, जलंधर जा ई जेके दैत हुआ, उहो उते पहुची वियो आकाश मार्ग में लड़ाई करण जे लाइ। मार्ग रोक्यो ताहि शुंभ तह युद्ध कियो। सेना सहित गिराए शुंभ धर पर दियो। सेना सहित शुंभ आयो, युद्ध कई, लेकिन थोड़ी देर में अकेली कृत्या सजी सेना सहित शुंभ के हेठ गिराए छॾियो। कृत्या भृग को ले गई निरख अधिक विस्माए। कियो जलंधर क्रोप पुन सेना लई बुलाए। कार्तक नंदी गण तहाँ, कार्तक नंदी गण तहाँ उठ्यो गणेश पछान। सेना को धीरज दियो कियो युद्ध सामान। हरे राम। हेॾी कृत्या उन गुरु बाबा खे खणी हली वई, जेके शुक्राचार्य महाराज आ। जलंधर खे ॾाढो गुस्सो आयो, भयंकर युद्ध कई उन्हें, सब दैत आया। हेॾो गजानंद भगवान नंदी जी महाराज श्री कार्तिक महाराज साम्हूं भी करे वॾी बहादुरीअ सां पूरे दैत सेना खे रोके वेठा ऐं जवाब ॾियण लॻा, चङी तरह उन्हनि सां युद्ध करण लॻा। उठ गण सब सन्मुख भये। बन्यो दो दल सोए। आत्म राम सुनाव है आगे जैसी होए। हाणे आमने सामने युद्ध जी पूरी रूपरेखा जेकी आहे सतगुरु आत्माराम साहिब जन चवनि था, उहे तव्हांखे अॻिते श्रवण कराईंदा। बोल वृंदावन बिहारी लाल की। अॼु तुलसी माता जी परम पावन भक्तिदायनी कथा जो तव्हां श्रवण कंदव। साध संगत जी, जंहिंजे श्रवण करण सां ई भगवान श्री कृष्ण जी प्रसन्नता मिलंदी आहे, कार्तिक भक्ति मिलंदी आहे ऐं ॾाढी ॾाढी अपार जंहिंमें प्रेम करुणा कृपा आनंद भरियल आहे, उहा कथा हिकु चित लॻाए असां श्रवण कयूं। सेवादारी आवाज जो भाई 5 बार चओ जय श्री कृष्ण। मन में त चओ न तव्हां बि। हा, हाणे साध संगत भी तव्हां सां राम राम थी करेव। जय श्री कृष्ण।
जय श्री कृष्ण। वाह वाह। चवनि था भाई लालच कयो, प्रभुअ जे नाम जी लालच कयो जेतिरो थी सघे। ये लालची माण्हू चवंदो आहे साईं कीअं बढ़िया सुठो कारोबार हले थो। छा जो कारोबार थो हले? पेट पालियूं था, बसि फुल्को दाल भाॼी खाऊं था, ॿियो वरी छा आहे? रोटी खाऊं था पिया। ऐं अंदरि एॾो अथसि पूरे नगर खे खाराए थो सघे। चओ हरे राम। लिकाईंदा आहिनि, चवंदा आहिनि सेठ जी माल छिपाते हैं तो संत माला छिपाते हैं। त अहिड़ी तरह सां असांखे बि बुख हुजणु खपे। जेतिरो भॼन कयूं कुझु बि न कयो आहे, कुझु बि न कयो आहे। चओ हरे राम। अचो बी करे हाणे भाई तुलसी माता जो स्वागत कयो, कीर्तन करे प्रभुअ जे नाम सां गॾु बी करे हाज़िरी लॻायो। गोविंदा गोविंदा भज मन गोपाला। गोविंदा गोविंदा भज मन गोपाला। गोपाला गोपाला भज मन नंद लाला। गोपाला गोपाला भज मन नंद लाला। हे नंद लाला 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 नंद लाला। कृष्ण तू ही मेरा रखवाला। कृष्ण तू ही मेरा रखवाला। श्याम तू ही मेरा रखवाला। श्याम तू ही मेरा रखवाला। हे गोविंदा गोविंदा भज मन गोपाला। गोविंदा गोविंदा भज मन गोपाला। गोपाला गोपाला भज मन नंद लाला। गोपाला गोपाला भज मन नंद लाला। बांके बिहारी मेरे बांके बिहारी। बांके बिहारी मेरे बांके बिहारी। कृष्ण मुरारी मेरे कृष्ण मुरारी। 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 ओ बांके बिहारी मेरे बांके बिहारी। बांके बिहारी मेरे बांके बिहारी। कृष्ण मुरारी मेरे कृष्ण मुरारी। कृष्ण मुरारी मेरे कृष्ण मुरारी। मेरे कृष्ण मुरारी मेरे कृष्ण मुरारी। ओ प्यारे कृष्ण मुरारी मेरे कृष्ण मुरारी। बांके बिहारी मेरे बांके बिहारी। बांके बिहारी मेरे बांके बिहारी। कृष्ण मुरारी मेरे कृष्ण मुरारी। कृष्ण मुरारी मेरे कृष्ण मुरारी। ओ बांके बिहारी मेरे बांके बिहारी। बांके बिहारी मेरे बांके बिहारी। कृष्ण मुरारी मेरे कृष्ण मुरारी। 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 जय राधे 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 जय गिरधर गोपाला। जय राधे 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 जय गिरधर गोपाला। जय श्यामा 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 जय जय नंदलाला। जय श्यामा 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 जय जय नंदलाला। ओ जय श्यामा 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 जय जय नंदलाला। जय श्यामा 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 जय जय नंदलाला। जय राधे 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 जय गिरधर गोपाला। जय राधे 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 जय गिरधर
जय राधे 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 जय गिरधर गोपाला राधे 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 जय गिरधर गोपाला राधे 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 जय राधे 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 प्यारी श्यामा 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 प्यारी श्यामा 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 जय राधे 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 ओ राधा रानी की जय महारानी की जय 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 ओ बोलो बरसाने वाली की जय 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 राधा रानी की जय महारानी की जय राधा रानी की जय महारानी की जय ओ राधा रानी की जय महारानी की जय राधा रानी की जय महारानी की जय बोलो राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान की जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव अचो हाणे साध संगत जी ध्यान सां हिकु चित लॻाए करे परम पावन कथा जो श्रवण कयो। विघ्नहार विघ्नेश प्रभ एकदंत शिव तात सिर कर वंदन करो तेह सकल कलुख होय गात सियापत रामचंद्र की जय उमापत महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो भाई सर्व संतन की जय। सभिनि को पहिरियों सतगुरुदेव भगवान श्री गजानंद भगवान जी स्तुति प्रणाम था कनि जंहिंजे सुमरन सां जंहिंजे यादि करण सां सभिनी विघ्ननि जो नाश थी वेंदो आहे। उहे रिद्धि सिद्धि बुद्धीअ जा दातार गजानंद भगवान असां ते राजी थियनि त प्रभुअ जी कथा असांजे अंतर हृदय में वसे असां उन कथा जे भाव में प्रवेश कयूं। बोल गजानंद भगवान की देवी माता सरस्वती नमो करो कर जोर भगवती माता जगदम्बे जेकी भक्ति जी शक्ति जण वारी आहे ऐं माता सरस्वती जगत जननी हे माता कृपा कयो तव्हां सभिनि खे बुद्धीअ जो दान ॾियण वारा विवेक सत्संग ॾियण वारा धर्म जी राह ॾेखारण वारा वॾा वॾा महात्मा तुलसीदास महाराजन जहिड़ा जिन रामायण जी रचना कई उन्हनि तव्हां आशीर्वाद वरिती आहे। तव्हांजी कृपा सां उन्हनि वॾा वॾा ग्रंथ रचिया आहिनि। असां ते कृपा कयो त असां श्री हरिअ जे कथा में तुलसी माता जे कथा में प्रवेश कयूं। चओ जय श्री कृष्ण।
की जय हृदय निवास सदा सिद्ध मनोरथ मोर। हे माता तव्हां सदा असांजे हृदय में निवास कयो त असांजो भक्ति जो मनोरथ पूर्ण थिए। जगत उधारन हेत हरे गुरु नानक अवतार। वेद सार उपदेश किया सिमरऊं शीस उधार। जगत उद्धार करण जे लाइ सतगुरु नानक देव महाराज जन प्रकट थिया, जिन वेदन जी वाणीअ खे सरल गुरबाणीअ में असांखे अमृत पीआरियो। असां उन्हनि जे चरणनि में बारंबार नमस्कार था कयूं। सतगुर साधु राम के चरणन में मन धारे। तुलसी के तिन रात्र को फल यह कहो सुधारे। सतगुरु बाबा साधु राम साहिब जन जेके बाबा धनुराम साहिब जन जा सतगुरु उन्हनि जे चरणनि में असां बारंबार प्रणाम था कयूं, जिन असांखे हीअ कार्तिक कथा बख़्शिया। विद्यादाता परम गुर श्री अमोलक दास। वारंवार नमो तिसै होए मनोरथ रास। विद्या जा सतगुरु बाबा धनुराम साहिब जन जा श्री बाबा अमोलक दास साहिब जन जिन विद्या सिखारी, और कहिड़ी विद्या? सा विद्या या विमुक्त है जेकी विद्या मुक्ति दे, भगवान सां मिलाए। अहिड़ी सतगुरनि जे चरणनि में असां बारंबार नमस्कार था कयूं। श्रीमत वेद व्यास तिह परम पदम पुराण के माहे। महात्म तुलसी को कहो भाषा करहो ताहे। पद्म पुराण में जेको भगवान वेद व्यास महाराज जन वर्णन लिखियो, महात्म लिखियो तुलसी माता जो, उनखे सतगुरन सरल भाषा में करे वो अमृत असां जहिड़नि जे लाइ तैयार कयो, ताकि असां भी उहा देव वाणी समझी सघूं। साध संगत जी, भगवान वेद व्यास महाराज जेके 24 अवतारन में भगवान जो साक्षात रूप आहिनि, ॿेर खाई करे जिन तपस्या कई त हुनजो नालो बादरायण पइजी वियो। श्री कृष्ण द्वैपायन वेदन जो विस्तार कयूं त हुनजो नालो वेद व्यास महाराज पइयो। पहिरियों हिकिड़ो वेद हूंदो, उन्हनि खे 4 भागनि में बाटियूं, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद। इन करे हुनजो नालो पियो श्री वेद व्यास भगवान। जेको भी संसार में, जेको भी बल्कि टिनी लोकन में वेद शास्त्र ग्रंथ पुराण जो सत्संग हली रहियो आहे, जेके भी कथाऊं हली रहियूं, ये उन भगवान वेद व्यास महाराज जी ही कृपा है। जो सब शास्त्र उन्हनि रचना कई, शास्त्रन ग्रंथन जे रचना जे करे ही परमात्मा श्री कृष्ण भगवान ही भगवान वेद व्यास रूप में आया। इन करे जंहिं गद्दीअ ते कथा कई वेंदी आहे उनखे व्यास गद्दी चवंदा आहिनि, कि हे वेद व्यास महाराज जी देन आहे। इन करे उनखे व्यास गद्दी चयो वेंदो आहे त हे उन्हनि जी ही देन आहे, उन्हनि जी कृपा, उन्हनि जो ही प्रसाद आहे। त असां उन्हनि जे चरणनि में बारंबार प्रणाम था कयूं। बोलो भगवान वेद व्यास महाराज की जय। एक समय भल अवसर पाई धर्म पुत्र पूछो सिर नाई। हे श्री कृष्ण प्रसाद तुम्हारे बहु फल विरतन के सुन धारे। अब सो विरत कहिय प्रभु आपा जिह कर नास होय सब पापा। हरे राम। एक बार श्री कृष्ण चंद्र भगवान को धर्मराज श्री युधिष्ठिर महाराज पाण पुछण लगा त हे प्रभु, हे गोविंद, मूंखे ॿुधायो, मूंखे उहो उपाय ॿुधायो, उहो साधन ॿुधायो जंहिंसां सभिनी पापनि जो नाश थिए, जीव निष्पाप कीअं बणे। चओ जय श्री कृष्ण। कृपा कर हमको सोई कहिए तुम ते श्रेष्ठ अवर को लहिए। सुन नृपबच प्रभु भय दयाला बोले सुनहु धर्म भूपाला। युधिष्ठिर जी चवनि था, हे प्रभु तव्हां खोले करे ॿुधायो, छो जो तव्हां खां बहितर असंभव आहे। तव्हां ई त कर्ता धर्ता सर्वशक्तिमान परमात्मा आहियो, कृपा कयो। प्रसन्न थी करे भगवान श्री कृष्ण चंद्र महाराज चवनि था त हे धर्मराज, हे राजन, हाणे ध्यानु ॾेई श्रवण कयो।
सर्व पाप नाशक व्रत जोई, कहूँ सुनहु सरधायुत सोई। सकल सिद्धिदायक सुखदाता, भोग मोख सुख कर बिख्याता। सभिनी पापन के नाश करण वारो, सब सुख ॾियण वारो, रिद्धिन सिद्धिन जो दाता, भोग संसार में ऐं मोक्ष वैकुंठ में ॾियण वारो, जेको सरल ऐं प्रभावशाली व्रत आहे उहो मां तोखे ॿुधायां थो। भगत परायण पुरुष जो होई, कर पर यतन धार नित सोई। भक्ति करण वारा जेके माण्हू आहिनि उहे जतन करे इहो व्रत धारण कनि। दंत शोधन पूर्वक, नियम अहै जिह माहे। लोकन के कल्याण हित, सावधान सुनता है। हे व्रत जेको आहे लोक कल्याण जे लाइ आहे, सभिनी जो भलो थिए, इन करे सावधान थी करे श्रवण कयो। कार्तक मास शुक्ल पख होई, नवमी आद 3 दिन जोई। संकल्प करिय प्रथम मन लाई, करहु व्रत हे प्रभु सुखदाई। हरे राम। हे राजा, जॾहिं कार्तिक जो महीनो अचे हली रहियो आहे, शुक्ल पक्ष अचे हली रहियो आहे, जॾहिं नवमी तिथि अचे, अॼु नवमी तिथि अथव, त संकल्प करे चओ जय श्री कृष्ण। दामोदर पर्व पर सन होवो, जन्म जन्म के अगम खोवो। लोक परलोक माहि सुख होई, वृद्ध संतान होय दुख खोई। हरे राम। व्रत खां पहिरियों संकल्प ऐं भगवान खे प्रार्थना करी त हे दामोदर तव्हां राजी थियो प्रभु, हे करुणा निधान, सब जो कल्याण थिए। भगवान चवनि था जेके जेके न लिखियल आहिनि उहे बि वरदान इन उपवास में मिली वेंदा आहिनि। जंहिंखे कोई संतान न लिखियल आहे त उनखे न थींदी आहे, पर तुलसी जी जो व्रत करे त उनखे संतान थींदी। इन तरह सां कंहिंखे धन न लिखियल आहे, धन मिली वेंदो। मोक्ष खपे, मोक्ष मिली वेंदो। सर्व फलदायक हे तुलसी भक्ति आहे। चओ हरे राम। जित आहार होय कर उपवासा, करहु व्रत पूरहु मम आशा। अंश सकल पधार उर माही, उठ प्रभात तुलसी डिग जाही। लक्ष्मी नारायण शुभ देवा, धूप दीप बस नन कर सेवा। हरे राम। इन तरह सां शुभ संकल्प धारण करे ऐं हे व्रत जो आरंभ करे जिताहार थिए। जे जितासन थींदो आहे भई कम से कम 3 घंटा हिकु आसन ते माण्हू वेही रहे बिना उठे बिना अकुलाए, त उनखे जितासन चइबो आहे। हे केवल शुरूआत आहे। चओ जय श्री कृष्ण। अहिड़ी तरह सां जिताहार थिए, यानी आहार खे जीते, ध्यानु भोजन में न वञे, भजन में वञे। कल कथा पिया ॿुधूं असां टियों, राजेंद्र महाराजन ॿुधाइनि पिया त हिकिड़ा महात्मा हुआ कि भजन कंदा हुआ। भजन शायदि हाणे उन्हनि चोले जो त्याग कयो आहे शरीर जो। त असांजे मन में हिकिड़ी ॻाल्हि आई कि ॾिसूं घणी देरि वेहनि था पिया, राम राम जपनि था, त असां बि हठ करे वेही रहियासीं पासे में, ऐं हो पंहिंजो भजन करे रहिया। कलाक 2 कलाक आसन ते वेठा भजन कंदा रहिया। साध संगत जी चवनि पिया आख़िरी 2 कलाक त असांखे बिल्कुलु ईअं मतिलबु निंड में शिथिल थी वियासीं, निंड अची वई। लेकिन महात्मा 22 कलाक हिक ई आसन ते वेठा, 22 कलाक। चओ हरे राम। उथिया कोन। 22 कलाक थिया त राति जा 2 थिया हा। असांखे आख़िरी 2 कलाक निंड अची वई 12 खां बि। पोइ 2 बजे उन्हनि जे मुख मां आवाज़ आई, भाई सीताराम भजो, हा राम भजो। त पोइ निंड खुली त ॾिठोसीं त 22 कलाक संतनि खे पूरा थी विया। चओ हरे राम। त शुरूआत थींदी आहे 3 कलाकनि सां। इन करे 1 पहर जी भक्ति थींदी आहे, उनखे चौकी चवंदा आहिनि, हा न। 1 पहर जी एकादशी भक्ति योग आदि जेको थींदो आहे असां पहर जो कंदा आहियूं। उन में बि संगत कहर थी करे, अधु पहर गंवाए करे पोइ आख़िरी कलाक ॾेढ ईंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। काथे 4 पहर 12 कलाक, उन मां 1 पहर 3 कलाक, उन मां बि कलाक ॾेढ आख़िरीअ में।
ओहो माया जी बलहारी आ सात संगत जी चओ हरे राम। तॾहिं चवनि था कंहिंजो आधार खणो, जप जो व्रत जो नेम जो कुछ साधन थे ही कोन थो, कुछ भी नथो थे। व्रत रखो तो ध्यान भोजन में तो वञे। अॼु चिल्लो खाइजे की ढोढा खाइजनि, आलू उबारजनि की कचालू उबारजनि, चओ हरे राम। नाम माला खण त कमाल जी ॻाल्हि आहे। भगवान जो ध्यानु छॾे मन पूरो संसार घुमी थो अचे। खजे छा? चयूं भगवान जी शरण वठो। हे प्यारा, जेको कमु तोखो न थी सघे उहो कमु भगवान करे ॾींदे तोखे। माता पिता हूंदा आहिनि न, नंढा ॿार जेको न कमु करे सघंदा आहिनि त माउ पीउ खे चवंदा आहिनि, माता पिता उन्हनि खे गोद में खणी छॾींदा आहिनि। नथो हली सघे, थकी पियो आहे, नंढो ॿारु छा कंदो? बसि रोअण ईअं कंदो, हथ मथे करे छॾींदो। पीउ सम्झी विया डडी बोरा जो टाइम अची वियो, हाणे हिनखे खणणो ई पवंदो। असां बि थोरो सो रोई पऊं, अरे रोअण जो नाटक ई करे छॾियो। भगवान जे साम्हूं नाटक कयो रोअण जो, त हुन ते बि भगवान राज़ी थी वञनि। चओ जय श्री कृष्ण। ऐं सच में रो त क्या बात है। रोई करे भगवान खे चओ त भगवान बि माया रूपी कीचड़ को असांखे मथे खणी वठंदा ऐं गोद में संभाले वठंदा। आस त रखो। सतगुरु चवनि था पिया, तजो सियानप सुरजनो तजो सियानप सुरजनो, सिमरो हरि हरि राय। सिमरो हरि हरि राय। एक आस हरि मन रखो, एक आस हरि मन रखो। नानक दुख भरम भव जाय। नानक दुख भरम भव जाय। भगवान केॾा दयालु आहिनि, केॾो अपनापन आहे उन्हनि में। चवनि था तूं केवल आस रख बस ऐं प्यास रख। तूं कुझु न कर, नथो करे सघे कुझु न कर, तूं हिकिड़ी आस त रख मुंहिंजी। तुंहिंजे अंदरि शक्ति थी मां प्रकट थी वेंदुमि, तुंहिंजे अंदरि भक्ति थी मां प्रकट थी वेंदुमि। मिलंदो मां तोसां, बाह मां संभालींदुमि। अरे तूं हिकु बार चओ त सही। चओ हरे राम हे हरे। मुझे है एक आस तेरी, नयन को प्यास तेरी। मुझे है एक आस तेरी, नयन को प्यास तेरी। सांवरे साथ तेरा थाम लो हाथ मेरा, अरज घनश्याम मेरी। मुझे है एक आस तेरी, नयन को प्यास तेरी। हो। मुझे है एक आस तेरी, नयन को प्यास तेरी। राधे राधे गोविंद, राधे राधे श्याम। राधे राधे गोविंद, राधे राधे श्याम। राधे राधे गोविंद, राधे 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 श्याम। राधे राधे गोविंद, राधे 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 श्याम। ना सेवा ना सुमिरन तेरा, ना कोई साधन जानू। ना सेवा ना सुमिरन तेरा, ना कोई साधन जानो। ज्ञान योग ना कर्म योग ना, भक्ति का मार्ग जानू। तेरा
साथ तेरा थाम लो हाथ मेरा अरज घनश्याम मेरी मुझे है आस तेरी नयन को प्यास तेरी मुझे है आस तेरी नयन को प्यास तेरी राधे राधे गोविंद राधे राधे श्याम राधे राधे गोविंद राधे राधे श्याम कन्हैया मेरी सुन लो पुकार कन्हैया मेरी सुन लो पुकार करुणा कर लो बार हरि मैं तेरे आई हूँ द्वार प्रभु मैं तेरे आई हूँ द्वार मुरलीधर दे दो प्यार नाथ अधम को उबार लेना पल में काम तुम्हारा तुम चाहो तो कर दो कान्हा बेड़ा पार हमारा ये मझधार शाम तू पतवार यार तुम्ही हो सावरे साथ तेरा थाम लो हाथ मेरा अरज घनश्याम मेरी मुझे है आस तेरी नयन को प्यास तेरी मुझे है आस तेरी नयन को प्यास तेरी राधे राधे गोविंद राधे राधे श्याम राधे राधे गोविंद राधे राधे श्याम ओ राधे राधे गोविंद राधे 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 श्याम राधे राधे गोविंद राधे 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 ओ राधे राधे गोविंद राधे 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 श्याम राधे राधे गोविंद राधे 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 श्याम बोलो वृंदावन बिहारी बिहारी लाल लाल की जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हिकिड़ी मानसिक अरदास कयो साध संगत जी ओम प्रकाश गेरा उन्हनि खे स्वास्थ्य लाभ मिले प्रभु राधा माधव श्री कृष्ण भगवान कृपा कयो तन जा दुख दूर थियनि धर भोग श्रीफल लवंग आदिस रतन पंच अग्रधरे पूजा करे बहु प्रेम से अस्तुत पुराण निमंत्र करे हे ईस देवन देव तुलसी सहित मुझ पर तुष्ट होए पूजा हमारी ग्रहण कर इस रीत विरती कहे सोए। हरे राम। सभिनि खां पहिरियों लौंग आदि जेके शुभ पवित्र फल आहिनि उहे खणी भगवान जे चरणनि में अर्पण करे ऐं आराधन करे त प्रभु
मुंहिंजो उपवास भक्ति में ठहे, मुंहिंजे उपवास में प्रेम अचे, भक्ति अचे ऐं तुलसी माता जी कृपा थिए। छो जो सफलता तव्हांजे हथ में आहे, कृपा तव्हांजे हथ में आहे। करुणा कयो, मां तव्हांजे शरण आहियां। हे नारायण नमो तुझे लक्ष्मी सहित अनूप। हे प्रभु लक्ष्मी माता सहित नारायण भगवान, मां तव्हांखे बारंबार प्रणाम तो कयां। रखिया की जय कृपा कर मेट जन्म दुख कूप। रक्षा कयो, हे जन्म मरण जो भयानक जेको हे खूह आहे इन खां बचाए वठो। गुरु नानक देव महाराज जन भी चवनि था, अंधकूप महाभयान नानक पार उतार। कदम कदम ते विषय विकार काम क्रोध लोभ मोह अहंकार माया तृष्णा पंहिंजो परायो बुराई निंदा लोभ लालच छल कपट पाखंड, अरे हिकु कदम बि त रखण जे लाइ सही जॻह कोन्हे। काथे बि असां किरी था सघूं, जन्मनि जन्मनि खां भटकूं था। ॾाढो भयानक आहे, कोई मजाक न आहे। इंसान जो चोलो 84 लख, उन में हिकु केवल इंसान योनी, उहा पाए त ईअं गुज़री थी वञे लोभ लालच में। आत्म उद्धार जे लाइ अखियूं ई कोन थी खुलनि। चओ हरे राम। इन करे नानक पार उतार। प्रभु तव्हां कृपा कयो। ॾिसो न, पहिरियों 5 विकार हूंदा हुआ, हाणे त 10 थी विया। पहिरियों कहिड़ा हूंदा हुआ? काम क्रोध लोभ मोह अहंकार। 5 कहिड़ा वधिया भयानक माया जा? हिकिड़ो फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब और ट्विटर। 5 ऐं 5 मिलाए घणा थिया? हे मजाक न अथव। हे मतां सम्झो त हे बस हे थोरो सो वजन आहे। हे मोबाइल न सम्झो, हे माया बाज़ार अथव पूरी। बाज़ार बि नंढो शब्द आहे। हे माया संसार, पूरो संसार हिन में अची थो वञे माया। ऐं रूप अहिड़ो आहे कि कीअं कजे। हिन में भागवत बि आहे, रामायण बि आहे, गुरु ग्रंथ साहिब बि आहे, संतनि जी वाणी बि आहे, भजन बि आहिनि, कथाऊं बि आहिनि। वॾी ॻाल्हि आहे कि चुनाव तव्हांजो आहे। चओ हरे राम। इहा ई त मुसीबत आहे। केवल भक्ति हुजे पोइ त आदरणीय थी वञे, पर हे भयंकर माया अथव हिन में। सावधान रहिजो भाई। हे कलयुग जो अस्त्र अथव, हे काल जो भयंकर माया अथव। हिन में उहा ई शइ खणिजो जेकी तव्हांजे कम जी आहे। मेडिकल स्टोर में दवा कम ईंदी आहे, पर उते ज़हर बि हूंदो आहे। अहिड़ी दवाऊं बि हूंदियूं आहिनि जेके रिएक्शन करे छॾनि। सर्दी जुकाम त छॾियो त उल्टो ज़हर चाढ़े छॾनि। त कंहिं डॉक्टर जी सलाह सां जेकी तव्हांखे सही दवा लॻे उहा ई खणणी आहे। त अहिड़ी तरह सां हिन में उहो ई उपयोग कयो जंहिंसां असांजी भक्ति वधे, प्रेम वधे, सत्संग वधे। उपयोग ग़लति न आहे, पर ज़हर त ज़हर ई आहे। कोई ज़रूरी आहे त ओतिरो ॻाल्हाइण, उहो त उपयोग आहे। सॼी दुनिया मोबाइल जे द्वारा थी हले, करोड़नि अरबनि जा व्यापार था हलनि, उहो ग़लति थोरी आहे। लेकिन जाते 1 मिंट ॻाल्हाइणो आहे उते अधु घंटो ॻाल्हाइण, इहा माया थी वई। कथा ॿुधो, वैकुंठ आहे, अमृत आहे। लेकिन उते ई संसारिक असां ग़लति उन्हनि में अची वियासीं, रसनि में अची वियासीं, त नरक बि त आहे। चओ हरे राम। हे हरे। जय श्री कृष्ण। इन करे मोबाइल जेॾी महिल रखिजो त सम्झिजो भाई माया अथव हीअ। हिन में मायापति बि मिली था सघनि, हा न। माया बि आहे, मायापति बि। लक्ष्मी माता सां नारायण भगवान बि आहिनि। नारायण भगवान जी भक्ति कंदो त लक्ष्मी माता आहे, पोइ माया न आहे। चओ हरे राम। इन करे सावधान। विधि संयुक्त पूज इम करही रजनी को जागृत मन धरही। निरत करे मंगल गुण गावे कथा श्रवण में प्रेम बढ़ावे। व्रत करण वारो सावधान हुजे। रात जो कीर्तन करे, ध्यान जोड़े रखे, नचे गाए, मंगलमय धुनी लगाए। गोविंद बोलो हरि, राधा रमण हरि। जाते कीर्तन अचे, नचण गाइण अचे त उते त असां शुरू थी वञूं कीर्तन करण, पर समय ॾिसणो थो पए। चओ जय श्री कृष्ण। पूजा व्यास करे विधि नाना बहु प्रकार देवै द्विज दाना। हिंसा चोरी निंदिया त्यागे
अस्त न बोले शुभ मग लागे। हरे राम। भक्ति तो करे, परहेज भी रखे, भगवान जी भक्ति करे, ध्यान करे, ऐं निंदा न करे, कूड़ न ॻाल्हाए, कपट न करे, असत्य भाषण न करे, बुराइनि खां बचे। चओ हरे राम। कई माण्हू विर्त रखंदा आहिनि, पोइ गुटको खाईंदा आहिनि। अरे भैया तूं त चए विर्त आहे, त हा त मां रोटी थोरी थो खावां, गुटको थो खावां न। कमाल आहे त ईअं आहे, कोई निर्जल विर्त रखे, पाणी न पीअणो आहे, त पुछे पोइ भाई चांहि त पी था सघूं न, बढ़िया चांहि आई आहे सुठी बादशाही, तव्हां त पाणी मना कयो, चांहि थोरी मना कयो। चओ हरे कृष्ण। भाई आ चालाकी हलण वारी कोन्हे, भक्ति कयो, सत्संग कयो त बुराइनि खां बि बचणो पवंदो आहे। चओ हरे राम। इसी प्रकार 3 दिन करे, एकादशी विशेष कर धरे। काशी पात्र माह फल पाई, हरि अर्थ देवै द्विजताई। हरे राम। इन तरह सां 3 ॾींहं भक्ति करे, ऐं 3 ॾींहं नवमी दशमी एकादशी। एकादशी त बढ़िया निरंतर भक्ति करे, वधीक भक्ति करे, तांबे जे कासे जे पात्र में प्रभु के फलन जो भोग लगाए। पुन द्वादशी प्रात उठ नावे, वे प्रसंत सह प्रीत जिमावे। 12 ते व्रत पूर्ण थींदो, स्नान करे, ब्राह्मण संतन सां गॾु प्रेम करे। चओ हरे राम। हा न, ईअं न लिखियो अथई भई दक्षिणा ॾे, प्रेम करे, यानी भाव में प्रेम हुजे, प्रेम सां करे व्रत उपवास पारण करे। इस प्रकार विधवत व्रत धारी, होए मनोरथ सिद्ध नर नारी। इन तरह सां व्रत संपूर्ण थींदो आहे, ऐं नर नारीअ खे सभिनी शुभ भावनाउनि जो लाभ मिलंदो आहे। यह बच सुन पुन निरपत कह, पूरब धार्यो काहे। पुन यह कह परगट कियो, हमें बताइयताहे। युधिष्ठिर महाराजन चवनि था, प्रभु महिमा त तव्हां पार ॿुधाई आहे, पर हे व्रत पहिरियों कंहिं रखियो आहे, कंहिं लाभ पातो आहे, कृपा करे उहा घटना, उहो सत्य इतिहास मूंखे ॿुधायो। कह प्रभु यह पुराण की गाथा, हम ते श्रवण करो नर नाथा। हे राजा मूंखों श्रवण कयो, ये पौराणिक सत्य घटना आहे, तव्हां ध्यान ॾेई ॿुधो। धारन प्रगट करन या व्रत को, भीक्षम पितामह सुत संतन को। तुम सब तिहसन पूछो जाई, सो तुम को यह कह समझाई। भगवान ॾिसो मर्यादा पुरुषोत्तम आहिनि। श्री कृष्ण भगवान प्रेमावतार त आहिनि, पर मर्यादा बि निभाईंदा आहिनि। सर्वांतर्यामी सर्वशक्तिमान परमात्मा आहिनि, लेकिन चवनि था तव्हांजा घर में दादाजी अथव, भीष्म पितामह वॾा अथव, ॾाढा वॾा भक्त अथव, ज्ञानी अथव। इहा घटना तव्हां उन्हनि खां पुछो, उहे तव्हांखे ॿुधाईंदव। इहा चइबी आहे मर्यादा। चओ हरे राम। हा न, 3 पीढ़ियूं, दादाजी पिताजी ऐं पुटु आहे। पुटु अची पीउ खे पेरे थो पए, त पीउ खे चवणु खपे पहिरियों दादाजीअ खे पेरे पओ, पहिरियों ॾाॾे ॾाॾीअ खे पेरे पओ। हा न, भई मुंहिंजा बि पीउ, तुंहिंजे पीउ जा बि पीउ। चओ हरे कृष्ण। ये मर्यादाऊं केरु सेखारींदा? ई सत्संग में मर्यादा मिलंदी आहे। यह बच सुन भीषम पह आयो, विनय सहित पग शीस निमायो। हे स्वामिन सुन विनय हमारी, सब शास्त्र तत् बोध तुम्हारी। विरत महात्म सब तुम भाखे, ते प्रथम सुन मोह हृदय राखे। अब तुलसी के विरत महात्म, सुनने चाह भई अति आत्म। आगे किन्ह कियो यह विरता, कस पुण्य पायो हे दुख हरता। हरे राम। हाँ, युधिष्ठिर महाराज पहिरियों त अची करे स आदर प्रणाम कयो, भीष्म पितामह की स्तुति कई, ऐं भीष्म पितामह गले सां लॻायो। पोइ विनती करण लॻा त हे पितामह, मूंखे श्री कृष्ण भॻवानु महात्म ॿुधायो आहे, हाणे तव्हां तुलसी माता जी पौराणिक सत्य घटना ॿुधायो। मूंखे श्याम सुंदर भॻवानु मोकिलियो आहे, ताकी असां उहो तुलसी माता जो विर्त भक्ति कयूं। चओ जय श्री कृष्ण। पायो कवन पुण्य पिता कह स्त्री,
पुरखवा जिन कियो हे व्रत उपवास करे कहे स्त्री पुरुष नर लाभ पातो आ गृहस्थी यति इस लोक में कह विरत को कस फल लियो गृहस्थी हुजे साधु सन्यासी हुजे कहे न फल जी प्राप्ति कई आ यह वचन सुन भीषम पितामा हर होए बोलत भये प्रसन्न थी करे भीष्म पितामह हाणे उन्हनि खे ज्ञान ॾियण लॻा कोई सतगुरु चवनि पिया इन कथा जे वर्णन में त कोई नंढो वॾनि खां अची पुछे त वॾनि खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे प्रसन्नता थींदी आहे कि ॾिस ही वीचारो नंढे थियण जो फर्ज़ थो निभाए मां हिनखे उहे सभु भेद खोले छॾियां राज खोले छॾियां जंहिंसां हिन जो कल्याण थिए अरे उन दुआ सां ई कमु थी वेंदा वॾनि जो हृदय रूपी द्वार खुलंदो आहे आशीर्वाद जो एतिरे में ई कमु थी वेंदा आहिनि संतनि खां सवाल कयो कंहिं तव्हांखे व्हाट्सअप ते मोकिलियोसीं कि संत महात्मा हिकिड़ा घुमी करे भक्तीअ जो प्रचार था कनि कई वेही रहिया आहिनि अंदरि एकांत में भक्ति करे रहिया गुफ़ाउनि में जंगलनि में या कंहिं घरनि में एकांत में वेही भक्ति था कनि छा उन्हनि जो लाभ समाज खे मिलंदो हा न हिकिड़ा जेके घुमी करे प्रचार था कनि सत्संग कीर्तन था कनि ॿिया हिकु हंधि वेही करे पाण ई भक्ति करे रहिया आहिनि त छा उनजो समाज खे लाभ मिलंदो त श्री हनुमान प्रसाद पोदार महाराज जन ॾाढो सुंदर जवाबु ॾिनो चयूं हा ज़रूरु मिलंदो उन्हनि जो कीअं मिलंदो वो त अकेला भक्ति था कनि चवनि था उन्हनि जे भक्तीअ में भॻवानु जुड़ियल आहे भॻवानु सर्वशक्तिमान आहे उन जे संकल्प सां उन जे प्रार्थना सां ई सॼे विश्व जो कल्याण थी वेंदो आहे चओ हरे राम भगत करे पाताल में प्रकट होत आकाश भक्ति आहे कोई मामूली शइ न आहे माण्हू चवंदा आहिनि कीर्तन कयो पोइ अरदास घर हली कयो कीर्तन कयो असांजा 5 दुकान आहिनि ओॾे घुमी करे कयो कीर्तन कयो दरबार में पर घुमण असां सां ओॾे हलो छो भाई साईं ओॾे पेर घुमायो न छो हरे राम त हाणे तव्हां जवाबु ॾियो कोरबा मां बिजली निकिरंदी आहे उतां बटण चालू थींदो आहे त पूरे प्रदेश में देश में विदेश में उहा विद्युत लहर फैलिजी वेंदी आहे पैदा थिए काथे ऐं हज़ारे किलोमीटर परते उन मां लाइट प्रज्वलित थी वेंदी आहे वॾा वॾा एसी कूलर हलणु लॻंदा आहिनि त छा उहा NTPC आहे जेके उन बिजली उत्पादन जेको आहे उहो छा ओॾे खणी वञिणो पवंदो छा चओ हरे राम तव्हां भक्तीअ खे मामूली सम्झो आहे अरदास खे मामूली सम्झो आहे न भाई न भॻवानु सर्वव्यापक आहिनि हर जॻह ते हर समय ते हा अगरि हिन शरीर जी ॻाल्हि था कयो हाड़ मास जी पोइ त असां वेंदासीं ई कोन छो जो शरीर में असांजी श्रद्धा कोन्हे हिते हिकिड़ो साधन आहे कृपा आहे प्रभुअ जी हिन मां त कमु कढणो आहे न भाई चओ हरे राम पेर में कंडो लॻे त कंडो ई कमु ईंदो आहे कंडे सां कंडो रखी करे पोइ उन कंडे खे चओ त असां घुमायूं भैया हिन ते गुल चाढ़ियूं हा हिन जो मंदिर बणायूं हिन जे सदके मुंहिंजो कंडो निकितो आहे चओ जय श्री कृष्ण त शरीर त साधन आहे ऐं कृपा करण वारा त भॻवान आहिनि इन करे श्रद्धा हुजणु खपे चओ हरे राम हे हरे अमेरिका मां असांखे फोन ईंदी आहे अरदास कयो त छा अमेरिका वञी करे अरदास कयूं उन्हनि जे घर अरदास त भारी पइजी वेंदा आहिनि लखनि रुपयनि में अरदास ई न कराईंदा चओ जय श्री कृष्ण आई आहे अरदास ऐं कई आहे मुक़दमो पियो हले अमेरिका में अरदास थी चकरबाटा में ऐं भॻवान जी कृपा थी उनजो मुक़दमो फतह थी वियो अमेरिका में असांजा साक्षी अथव पंजाबी परिवार अथव पुछी ॾिसो चओ जय श्री कृष्ण तॾहिं चवंदा आहिनि भाई भक्तीअ में दिमाग़ न खपे दिलि खपे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव इस पाप नासक विरत को कर बहुत जन के दुख गए भीष्म पितामह चवनि था त हे पुट हिन पाप नाशक व्रत करण सां हिकु ॿ न अरे कई अनेक माण्हुनि जा दुख दूर थिया आहिनि पूरब कथा अलोक की कहूं सुनिय निरपराए हे राजा युधिष्ठिर पूरब कथा मां तोखे ॿुधायां तो ध्यान ॾेई श्रवण कर जमुना तट मथुरापुरी दक्षिण तीर बसाए यमुना जो किनारो मथुरा नगरी दक्षिण दिशा चओ हरे राम
बार बार छो था चवन चित लॻाए ध्यान कर बार बार था चवन छो जो बार बार असांजो ध्यान भंग थींदो आहे कि न बार बार असांजो मन भॼी वेंदो आहे तॾहिं बार बार सतगुरु यादि था कराइनि ध्यान केवल अखियूं बंदि करे उहो ध्यान न आहे कि अखियूं बंदि करे असांखे भीतर कुझु ध्यानु करिणो आहे ध्यान जो अर्थ इहो बि आहे कि एकाग्रता हुजे कंसंट्रेशन हुजे स्मरण हुजे इहो बि ध्यानु चयो वियो आहे चओ हरे राम ध्यान मतिलबु असां ध्यान सां ॿुधूं श्रवण कयूं चओ जय श्री कृष्ण भुलिजी न वञण बि हिकिड़ो ध्यानु अथव बार बार भुलिजी था वञूं उहो बि हिकिड़ो ध्यानु आहे न भुलिजऊं श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सुंदर पुरी पवित्र सुखकारी पिरजा सुखी वसै नर नारी कंचन मंदर जटत नवीना के गिरह रजत बनाव रंगीना चंद्र उदय भूपत बुद्धिमाना धर्म परायण शुभ गुणवाना हरे राम मथुरा नगरी त तव्हां विया हूंदव घुमी आया हूंदव यमुना जी जे किनारे ते दक्षिण दिशा में जेको राजा हो चंद्रोदय महाराज ऐं महान नगरी सभु संपन्न समृद्ध सभु खुशहाल सभु आनंद में भरपूर हा कर है राजनीति मह प्रीति हिंसा क्रोध रहत शुभ रीति महान धर्मात्मा राजा दयालु हा हिंसा न कंदा हा राजनीति धर्म में उन्हनि जी प्रीति हुई पुत्र विहीन भूप वह भयो बन में तपस्या हित वह गयो संतान न हुई इन करे तप करण वन में वयो असन पान तज सिर नीचे किया शंकर प्रभ को ध्यान हृदय लिया श्री शंकर भगवान जी तपस्या कई कीअं कई सिर हेठ करे चओ हरे राम उल्टो थी करे पेर मथे शीर्षासन में इन तरह सां ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय द्वादश बरख उग्र तप कीना शिव दयाल होए दर्शन दीना 12 सालन में उग्र तपस्या करण ते शिव भगवान साक्षात प्रकट थिया बोलो गौरी शंकर भगवान की ॾिसो उहे युग जीअं सतयुग आहे त उमिरि बि लखे साल हूंदी 12 साल ॾाढा घटि आहिनि शरीर बि ॾाढो तेजस्वी शक्तिमान हूंदो अकेले भीमसेन महाराज में 10,000 हाथियुनि जी ताक़त हुई उहे त हाणे थिया 5,500 साल पहिरियों हाणे द्वापर जे अंत में तो सतयुग में सोचो त शरीर कीअं हूंदा लखे लखे साल बि संत महात्मा अहिड़ा कई युग युग जिया आहिनि चओ हरे राम बहु श्रम तुम किय नृप बुद्धिमाना प्रसन्न जान मांगहु वरदाना सुन नृप बहु अस्तुत करी विनय की न कर जोर की जय दया कृपा यतन पुत्र होय गिर मोर ऐसे भूपत की सुन बानी बोले श्री शंकर सुखदानी पूरब कर्म तोर अस आही पुत्र न होय तोर गिर माही शीलवंत कन्या इक होई बहु गुणवंती होय तुह सोई अस कह भय हरि अंतर ध्याना सुन भूपत आनंद मन ठाना हरे राम गौरी शंकर भगवान चयो त वरदान घुर राजा चयो त संतान खपे भगवान चयो त भाई संतान तोखे लिखियल कोन्हे पुट लिखियल कोन्हे पर भक्ति अजाई न वेंदी मां तोखे हिकिड़ी सुंदर कन्या दान थो ॾियां तुंहिंजी धीअ ॾाढी गुणवती शील सदाचार भक्तिअ में ओत प्रोत थींदी वरदान ॾेई शिव जी अंतर्धान थिया हर हर महादेव बन तप तज निज गिर में आवा सब वृतांत निति आए सुनावा दान पुण्य किए अनेक प्रकारी
पूजय देव पितर हितकारी सुभग समय दीनो रत दाना हेमवंती ठहर्यो अरधाना दसम मास कन्या उपजाई निरपगिर सुंदर भई बधाई। हरे राम। राजा वापस आया राज्य में 12 सालन खां पोइ प्रजा सुखी थी। खूब दान पुण्य कयूं, हवन यज्ञ कयूं, शुभ कर्म कयूं ऐं 10 महीने उन्हनि जी धर्म पत्नी हेमवंतीअ खे ॾाढी सुंदर, ॾाढी प्रभाशाली सुंदर कन्या जो जन्म थियो, प्राप्ति थी। चओ जय श्री कृष्ण। सुंदर बधाई भई नृपतब बोल सब पंडित लिए। सब पंडित अची करे प्रजा अची राजा खे वाधायूं वाधायूं ॾियण लॻा। सत्यावंती तिह नाम राख्यो दान बहुवे प्रण दिए। नामकरण क्यों सत्यवती ऐं ब्राह्मणन खे अपार दान क्यों। अतिरूप सुंदर गुण सुभग जब 5 बरखन की भई। ॾाढी सुंदर गुणनि जो खजानो उहा कन्या 5 साल जी थी वई। हरे राम। शंकर भजन की प्रीत और बहु भई तिह नित नित नई। शिव भगवान जी कृपा सां उहा जन्म वठी आई त शिव भगवान में स्वाभाविक प्रीत थी। ॾाढी भक्ति कंदी शिव भगवान जी। धूप दीप नैवेद करे पूजत शिव मन लाए। प्रेम सहित अस्तुत करत श्रद्धा हृदय बढ़ाए। धूप दीप नैवेद्य अर्चन पूजन करे श्रद्धा सां वेही करे गुण गाए ऐं भगवान खे प्रसाद खाराए ऐं ध्यान करे दर्शन करे। सुन अस्तुत शिव भय कृपाला दर्शन दीन सुता भूपाला। जंहिं शिव भगवान उन जे पिता खे 12 साले में दर्शन ॾिनो, उन कन्या जे भोली भाली भक्तीअ ते राजी थी। भगवान कुछ ही ॾींहंनि में साक्षात प्रकट थी उन खे दर्शन ॾिनो। बोलो भोलेनाथ भगवान के। मांगो वर जो इंच तुम्हारी अस बच जब बोले त्रिपुरारी। त्रिपुरारी शिव भगवान आशुतोष चवण लगा तुंहिंजी स्तुति ते मां प्रसन्न थी, तोखे दर्शन ॾिनो आहे, वरदान घुर। सत्यावंती सुनत प्रभु बैना लजायो कत की ने तिह नैना। लज में भरजी करे नीण झुकाए चवण लगी। नीचे सिर कर विनय उचारी सुनहो विनय हे प्रभ कामारी। हमरे रूप सदृश गुणवाना अस भरता मोए होए बुद्धिमाना। हरे राम। हे आशुतोष ओढ़र दानी, हे कामारी। कामारी यानी काम धन अरी। अरी यानी दुश्मन खे चइबो आहे कि काम जा दुश्मन प्रभु शिव जी काम खे भस्म कयो। भगवान तव्हां मूंखे इहो वरदान ॾियो, जीअं तव्हां मूं ते कृपा कई आहे, जीअं तव्हां मूंखे रूप रंग स्वभाव ॾिनो आहे, इन ई तरह सां मूंखे अहिड़ो वर बि ॾियो। जस मैं सुंदर वय गुणवारी तस मोह पति होए भुज बल भारी। तथा अस्तु कह प्रभ कृपाला अंतर भान भये तत्काला। सुंदर बलशाली अहिड़ो वर मूंखे खपे प्रभु। भगवान तथास्तु चई वर ॾेई करे अंतर्धान थिया। प्रसन्न होए कन्या गिर माही सखियन सह बहु केल कराही। प्रसन्न थी करे हाणे उहा कन्या बाल सुलभ क्रीड़ाऊं करण लगी, खेल खेलण लगी। सुनहु युधिष्ठिर कथा शुभ जो कर पापन नाश। सुनहु युधिष्ठिर कथा शुभ जो कर पापन नाश। श्रद्धा तुम्हारी देख कर कहो सकल प्रकाश। भीष्म पितामह चवंता है राजा युधिष्ठिर हाणे ध्यान ॾेई प्यार सां श्रवण कर। तुंहिंजी श्रद्धा ॾिसी करे मां इहा दुर्लभ कथा तोखे
ॿुधाए रहियो आहियां। त इहा दुर्लभ कथा वरी तव्हां सुभाणे तरो ताज़ा थी करे बढ़िया नौ बना थी करे सुबुह जो स्वस्थ मन सां अची करे श्रवण कजो। बोलो वृंदावन बिहारी लाल की। हा, बी करे मंगलाचरण कयो, पोइ तुलसी माता जी अॼु आरती बि थींदो भाई, प्रेम सां ॻाइजो। हरो चितो केशवो राम नारायण कृष्ण दामोदर श्री वासुदेवो हरि श्रीधरो माधुरो गोपिका वल्लभो जानकी नायको श्री रामचंद्र ने भजो श्री राम नाम तारको राम कृष्ण वासुदेव भगत मुकद तारको जानकी मनोहरा सर्वलोक नायको शंकराज कर्म नाम पुण्य नाम कीर्तना भावी गज रघुनाथ जसो सुने जो नर और नार तिनके सगल मनोरथ आप सिद्ध करे प्रभु राय सिद्ध करे प्रभु राय तिनके सगल मनोरथ सुने जो नर और नार भावी गज रघुनाथ जसो वार वार वर मांगो हर्ष देव श्री रंग सत सरोजन पायने हर भगत सदा सत्संग ओम चले विष्णु तले विष्णु विष्णु पर्वत मस्तके हर ज्वाल माला कुलय विष्णु सर्व विष्णु मयो जगत जय गोविंद जय गोपाल केशव माधव दीन दया हरे नारायण गोविंदे भज रामा कृष्ण गोविंदे हरे गोविंदे परमानंदे जय गोविंद जय जय रामा नागर नवल किशोर मनोहर शोभ्या सुंदर श्यामा अजदय पार ब्रह्म अवनाशी अग्नाश हे पूरन हे सर्व में दुख भंजन गुणता हे संगी हे निरंकार हे निर्गुण सब टेक हे गोविंद हे गुण निधान जाके सदा हे वे अपरंपर हर हरे है भी होवन हार हे संता के सदा संग मेरे आधारों आधार हेड़ा रामदासरो मैं निर्गुण गुण नहीं कोई गुरु नानक दी से नामदार राखो ये परो सतधारा और लक्ष्मी पापी अखामी होए संत समागम हर कथा तुलसी दुर्लभ दो एक घड़ी आधी घड़ी आधे के पुण्याद संतन से ती गोष्ठी कटे कोट अपराध के कबौ न छूटिए किन किन भूलन हार दक्षिण हारा बक्षले गुरु नानक पार उतार बाबा दक्षिण हारा बक्षले गुरु नानक पार उतार बोलो गुरु नानक देव की बाबा धनुराम साहिब की बाबा नंद राम साहिब की सदगुरुदेव बाबा भगत राम साहिब की जय। साध संगत जी प्रसाद सेवा अॼु गुप्त सेवा जिन कई आहे प्रभु उन्हनि जा भंडार भरपूर रखनि। ऐं विशेष सूचना ध्यानु ॾेई ॿुधो भाई, कार्तिक महोत्सव सेवादारनि सेवा करे यूट्यूब ते बि डाउनलोड कयो आहे। तव्हां यूट्यूब ते बि कार्तिक कथा जो लाभ वठी था सघो पिया। जय श्री कृष्ण।